बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। मालिक तूं मुझ छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लुटेज हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घुरियो। अस्सलामु वालेकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं जी खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह सलाम हिन अंगण तव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां सां मुखातिब आहियां। ऐं डिसेंबर ख़ूबसूरत महीनो ऐं ख़ूबसूरत यादूं। डिसेंबर मुंहिंजे ख़्याल सां उहो महीनो आहे जंहिं मंथ में अव्हां जी एजुकेशन कैलेंडर में ॾिसो तव्हांजी एजुकेशन पूरी थी रही हूंदी आहे ऐं असां कॉन्वोकेशन ॾिठोसीं ऐं पंहिंजी डिग्रीज़ वठी रहिया हूंदा आहियो। अच्छा, हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त हिन कॉन्वोकेशन में मूंखे बि डिग्री वठणी हुई, बट ड्यू टू फ्यू रीज़न्स मां उहा डिग्री कॉन्वोकेशन में कोन वठी सघियसि। बट इट्स फाइन, डिग्री इज़ डिग्री। तव्हां वटि जेको आहे सो हथ में डिग्री त अची वेंदी आहे, बट द मेन थिंग इज़ जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तव्हां पंहिंजी डिग्री खे ऑन कयो ऐं तव्हां जंहिं फील्ड में आहियो उन फील्ड खे तव्हां जेकॾहिं ऑन कयो पिया, उन सब्जेक्ट खे तव्हां सुठे तरीक़े सां अंडरस्टैंड कयो आहे, उन फील्ड खे अंडरस्टैंड कयो आहे, सम्झो आहे, सुठो पढ़ियो आहे या अव्हां जी उन ते ग्रिप आहे, त इहा वधीक मुंहिंजे ख़्याल सां इम्पॉर्टेंट ॻाल्हि हूंदी आहे। ॿी ॻाल्हि इहा, मां हमेशह चवंदी आहियां त जेकॾहिं अव्हां पंहिंजे फेवरेट डिपार्टमेंट सब्जेक्ट में न पढ़िया आहियो, अव्हांखे डिपार्टमेंट जेकॾहिं अव्हां जी चॉइस जो न मिलियो आहे, दैट्स ऑल्सो फाइन। उहा बि ॻाल्हि ठीकु आहे त तव्हां जेको आहे सो फारिग न वेठा आहियो, तव्हां हरू भरू ईअं वांदा कोन वेठा आहियो, अव्हां किथे न किथे पंहिंजी स्टडी कंटिन्यू कई आहे। ऐं लाइफ में मुंहिंजे ख़्याल सां ज़िंदगी में ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त अव्हां अकेडमिकली जेको आहे सो तालीम हासिलु कयो, अव्हां वटि डिग्री बि हुजे। उन खां पोइ एजुकेशन जो पर्पज़ इहो न आहे त बसि डिग्री वठी असां जेको आहे सो जॉब कयूं। एजुकेशन मुंहिंजे ख़्याल सां लाइफ में अव्हां जी ज़िंदगी में ॾाढी ज़रूरी आहे। अहमियत इन लिहाज़ खां बि रखे थी त अव्हांखे शऊर ईंदो आहे, अव्हां शऊर जी अख सां ॾिसी सघंदा आहियो। बाक़ी त नॉर्मली सभिनी इंसाननि खे हूंदियूं आहिनि न, पर टीं अख जो जेको पाण ज़िक्र ॿुधो आहे न, हमेशह टीं अख जो ज़िक्र इन जे लाइ ई हूंदो आहे त इंसानु उन तालीम वारी पंहिंजे शऊर वारी अख सां ॾिसंदो आहे। जंहिं इंसान वटि एजुकेशन आहे या जेको इंसानु लिटरेट आहे, जेको सुठे तरीक़े सां शयुनि खे सम्झे थो या ॿियनि जे पर्सपेक्टिव खे एक्सेप्ट करे थो। ठीकु आहे, इन में जेको आहे सो ॿियनि जे पर्सपेक्टिव खे एक्सेप्ट करणु, सुठे तरीक़े सां डील करणु, सुठे तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी खे ठाहिणु, ॿियनि जे लाइ आसानियूं फ़राहम करणु, इन जे लाइ बि ज़रूरी त कोन आहे तव्हां वटि जेको आहे का पर्टिकुलर डिग्री हुजे। बट इफ़ यू आर गुड ह्यूमन, तव्हां सुठा इंसान आहियो, त तव्हां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी सां गॾोगॾु ॿियनि जी ज़िंदगी खे बि आसान बणाईंदा आहियो। अच्छा, जेकॾहिं आसान कोन बि बणाईंदा आहियो त अव्हां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी खे मुश्किल कोन बणाईंदा आहियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका मेन मां सम्झां थी त इंसानु जेको आहे सो आज़ादु ॼणियो वियो आहे। इंसान खे आज़ादी सां पंहिंजी उन आज़ादु सोच सां ज़िंदगी में अॻियां वधणु खपे। एंड व्हेन आई एम टॉकिंग अबाउट दी एजुकेशन, जॾहिं आउं एजुकेशन जे हवाले सां, तालीम जे हवाले सां ॻाल्हायां थी, त इहो मुंहिंजो पर्सनल हिकिड़ी राय आहे। मां सम्झंदी आहियां त अव्हां जी जेका तालीम आहे उहा अव्हां कंहिं ॿिए सब्जेक्ट में पढ़ी वठो, वरी अव्हां जेकॾहिं किथे सम्झो था त हाणे मूंखे जेको आहे हिन फलाणी फील्ड में इंट्रस्ट आहे ऐं आउं कमु करे सघां थो हिन में सुठे तरीक़े सां, त ठीकु आहे, तव्हां उते बि वड़ी सघो था। हीउ कंटिन्यूअस हिकिड़ो प्रोसेस आहे। कंटिन्यूअस प्रोसेस में हलणु मुंहिंजे ख़्याल सां ज़िंदगी जो हिकिड़ो बहितरीनु इंसान जो क़दम हूंदो आहे, हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो हूंदो आहे, जंहिंसां तव्हांजी लर्निंग बि सुठी हूंदी आहे ऐं अव्हां सुठो कुझु इनपुट बि ॾेई रहिया हूंदा आहियो। एंड अगेन उहा ई ॻाल्हि त अव्हां पंहिंजी ज़िंदगी में बि कुझु बहितर करे रहिया हूंदा आहियो। अच्छा जी, अॼु 25 ऑफ द डिसेंबर आहे ऐं हैप्पी क्रिसमस टू एवरी वन। असांजा जेके बि क्रिश्चियन असांजूं भेनरूं ॿाहिरि ॾिसी रहिया आहिनि, बट टू द ह्यूमैनिटी, असां मतिलबु जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं इंसानियत जी ऐं जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं डिफरेंट मज़ाहिब खे उहा ई रिस्पेक्ट ॾियण जी, त मुंहिंजे ख़्याल सां सिंध धरती त हूअं ई पंहिंजी हीअ धरती इन हवाले सां मशहूरु रही आहे। सूफ़ियान औलियान करामनि जी हीअ धरती रही आहे जिते पाण हर मज़हब खे एक्सेप्ट कयो आहे, ॿियनि जे पर्सपेक्टिव खे पाण एक्सेप्ट कयो आहे, ॿियनि जी आज़ादी खे पाण एक्सेप्ट कयो आहे, ॿियनि जे आज़ादाना ज़िंदगी खे पाण एक्सेप्ट कयो आहे। सो ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं हिते वेही करे दिवाली बि सेलिब्रेट कंदा आहियूं, होली बि सेलिब्रेट कंदा आहियूं, क्रिसमस डे बि सेलिब्रेट कंदा आहियूं, ईदूं बि सेलिब्रेट कंदा आहियूं, ऐं हर त्योहार दुनिया जा तमामु मज़ाहिब जा जेके बि त्योहार थींदा उहे पाण यूज़ कंदा सेलिब्रेट कंदा आहियूं। ॾाढो बहितरीनु लॻंदो आहे हिन अंगण ते अव्हां सभिनीनि सां इहे सभु ख़ुशियूं वंडींदे। न सिर्फ़ु ख़ुशियूं पर
आम ॾींहंनि में जेको बि कुझु थी रहियो हूंदो आहे, असां वटि जेका बि करंट सिचुएशन हूंदी आहे हुन हवाले सां हिन प्रोग्राम में पाण ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं। ऐं कुझु टाइम खां पाण जेको आहे सो पाणी जे हवाले सां ॻाल्हायो आहे, एंड दैट इज़ अ केस, सिंध जो इहो केस आहे जंहिं ते पाण हमेशह ॻाल्हाईंदासीं, पंहिंजे राइट्स जे लाइ हमेशह ॻाल्हाईंदासीं। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जी अॼु जेको आहे सो उन्हनि खे बि अॼु यादि कंदासीं 25 डिसेंबर। यकीनन उन्हनि खे बि अॼु यादि करण जो ॾींहुं आहे जंहिं ही पाकिस्तान जेको आहे असांजो जेको मुल्क आहे जंहिंजो बानी रहियो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, जे हमेशह जेको आहे सो उन्हनि शयुनि ते ॻाल्हायो जिन शयुनि ते मां सम्झां थी त इंसानु अमल करे त ज़िंदगी में कुझु बहितरीनु ज़रूरु करे सघे थो। कमु 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 ऐं कमु यानी उन जिदोजहद में रहणु ऐं मुस्तक़िल मिज़ाजी में रहणु, कंटिन्यूटी में रहणु, दैट इज़ ऑल्सो लाइफ। उहा बि हिकु ज़िंदगी आहे। अव्हां ॾिसंदा हूंदा पाण इंसान आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कमु कंदे कंदे किथे थकिजी पवंदा आहियूं त पोइ ब्रेक वठणु सुठी ॻाल्हि हूंदी आहे। थोरो ब्रेक वठी ऐं वरी ॿीहर कम सां लॻी वञणु, कम सां जुड़ी वञणु, मुंहिंजे ख़्याल सां त इहो जेको आहे सो इंसान जो जज़्बो इंसान खे हमेशह कमु ईंदो आहे। अच्छा जी, खोड़ सारियूं अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हियूं कंदासीं ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां करणियूं आहिनि, पर हिन तरफ़ जॾहिं मुंहिंजी नज़र वञे थी त तमामु सुठा गेस्ट मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सो घणो टाइम न वठंदे उन्हनि जो मां तारुफ़ कराइणु चाहींदमि। असांजे प्रोग्राम में सैयद नियाज़ हुसैन शाह बुखारी साहब मौजूदु आहिनि ऐं जी उहो संदन जेको जनमु आहे, जनमु भूमि आहे, उहो टंडो लहियार में थी ऐं जनमु जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, उन धरती जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, उन्हनि जी एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हियूं कंदासीं। पाण तमामु सुठा उस्ताद आहिनि ऐं मां ज़रूरु इन जो जॾहिं संदन मां इंट्रोडक्शन पढ़ियो पिए त मूंखे ॾाढो सुठो लॻो त उहो इंसानु जेको मुस्तक़िल मिज़ाजी सां कमु करे थो, हिकु पोस्ट ते अची करे तमामु आम माण्हुनि जी जेके कंहिं न कंहिं शोबे सां जुड़ियल आहिनि, ख़ासि तौर ते उस्ताद, उन्हनि जी बिना कंहिं फ़ाइदे जे, बिना कंहिं मफ़ाद जे उन्हनि जी हेल्प करणु, उन्हनि जे कैरियर में, उन्हनि जे फ्यूचर जे लाइ कुझु बहितरीनु कमु करणु। उन खां अलावा बि संदन तमामु सुठियूं एक्टिविटीज़ आहिनि। मां जेकॾहिं चवां त पाण सुठा सोशल वर्कर आहिनि त ईअं चवणु बिल्कुलु बि ग़लति न रहंदो। संदन सुठियूं ख़िदमतूं असां ॾिठियूं आहिनि एंड माशाअल्लाह स्टिल ही इज़ वर्किंग सो वेल, माशाअल्लाह। सर जिन खे मां दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम जी, हैव अ गुड मॉर्निंग। महिरबानी तव्हांजी। कीअं आहियो अदा, ठीकु आहियो? अल्लाह जो करम। माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं अव्हां जी फील्ड सां रिलेटेड ऐं सुबुह जे प्रोग्राम में मे बी अव्हां जेको आहे सो क्लिप असांजो ॾिठो हुजे, प्रोग्राम्स असांजा ॾिठा हुजनि। हिकिड़ो सिंपल क्वेश्चन हूंदो आहे त यस जेके असांजा न्यू गेस्ट अचंदा आहिनि उन्हनि खां पुछंदा आहियूं त भई तव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? असांजी मॉर्निंग त गवर्नमेंट जॉब आहे, सुबुह जो 6 बजे उथणु ऐं पोइ निमाज़ पढ़णु, वरी ड्यूटी जी तयारी करणु, नाश्तो करण खां पोइ वरी स्कूल, सुबुह जो सवेरे 8 बजे स्कूल पुॼंदा आहियूं जी। इहो असांजो मॉर्निंग ईअं ई थींदो आहे। पोइ वरी ॿारनि सां गॾु सॼो ॾींहुं ऐं 2 बजे ताईं जेको त वेहणो आहे हुते। ज़बरदस्त ज़बरदस्त, मतिलबु हिकिड़ी रेगुलरिटी ऐं पंक्चुअलिटी वारी हुन रूटीन में इंसानु हले थो न, त उहो जेको रूटीन आहे उहो यकीनन असांजे लाइ काराइतो हूंदो आहे। ऐं उन तरह मां चवंदी आहियां रूटीन न स्टार्ट थिए त पोइ वरी पूरो जो पूरो ॾींहुं मतिलबु थोरो न पर घणो ई असांजो जेको आहे न चेंज थी वेंदो आहे। अच्छा जी जी प्लीज़। इंसान जी हिकिड़ी हैबिट थी वेंदी आहे, मुसलसल हिकिड़ो सालनि खां वठी हुनजो हिकिड़ो रूटीन थी वेंदो आहे। 6 बजे उथणो आहे, वेंझणो आहे, सैंजणो आहे, नाश्तो करिणो आहे, पंहिंजी ड्यूटी खे जॉब करणु, उनखे जेको अहमियत ॾिबी आहे त हिकिड़ो माण्हू जो रूटीन थी वेंदो आहे। उन हिसाब सां पोइ सॼो ॾींहं जी हुनजी जेका कारगुज़ारी थींदी आहे, हर शइ लाइ कीअं कीअं हुन मां वक़्तु कढिजे थो, इहो तव्हांखे मैनेज करिणो पवंदो। हा हा, अच्छा मैनेज करिणो पवंदो आहे। मैनेजमेंट केॾी ज़रूरी हूंदी आहे न। तव्हां भले कंहिं मैनेजिंग पोस्ट ते न हुजो पर ज़िंदगी खे मैनेज करे हलाइणु ॾाढो मुंहिंजे ख़्याल में वॾो चैलेंज हूंदो आहे। छा था सम्झो त इहे अहिड़ा कम पंहिंजी ज़िंदगी में मैनेजमेंट जे हवाले सां कीअं रहिया आहिनि अव्हांजा ज़ाती? अलाह जो शुक्र आहे, आउं 1990 खां जॾहिं आयोसि हिन डिपार्टमेंट में, 1988 में मूंखे 3 जॉब्स जा ऑर्डर मिलिया हुआ। हिकिड़ो तपेदारी, हिकिड़ो ASI ऐं हिकिड़ो टीचरी जो। पोइ वरी मां हाणे मूं सोचणु कयो त मूंखां कहिड़ो कमु बहितर नमूने सां थी सघे थो। पोइ मूं 2 कम रिजेक्ट कया ऐं टीचिंग खे जेको अवलियत ॾिनी। मुंहिंजो मिज़ाज हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो आहे, न पुलिस वारो थी सघां थो, न वरी तपेदारी वारो जहान ते आहे, हुन में तव्हांखे ख़बर आहे 2 नंबरी शइ आहे। ऐं आउं शुरू खां वठी जेको हुन खां ऐं दौरान सर्विस मुंहिंजे ख़्याल में आउं वाहिद माण्हू आहियां
जो जॾहिं असां उन ई स्कूल में पढ़ियोसीं त हिकिड़ो थींदो आहे माण्हू जो हिकिड़ो व्यू हूंदो आहे नंढे हूंदे लाइ जॾहिं तव्हां हिन पासे वियो था जी हा उन में फ़र्क़ु हूंदो आहे डेफिनेटली पोइ असां जॾहिं नंढा हूंदासीं त सोचींदासीं त असांखे न को ॻाल्हाइण जो मौक़ो थो मिले जी हा न को असांजे स्कूल में अहिड़ी का एंटरटेन आहे पोइ मूं अची हुन में थोरियूं तब्दीलियूं आंदियूं सही अॼु जेके प्राइमरी स्कूलनि में तब्दीलियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में हुन में मौजूदु आऊं आहियां हुन मां इहो आहे त मुख़्तलिफ़ प्रोग्राम करणु मज़हबी हुजनि या इस्लामी हुजनि अहिड़े क़िस्म या ॿियूं जेके बि रीतियूं रस्मूं असां वटि हिंदुनि जी वॾी जेका आहे अक्सरियत त उन हिसाब सां हुननि जा डे बि सेलिब्रेट कयासीं कल्चर डे बि मल्हायासीं ॿारनि जा तकरीरी मुक़ाबला बि करायासीं टेबलोस बि करायासीं इन हवाले सां असांजो ॿार में उहा अपॉर्चुनिटी आई जेका असांखे न मिली असां कोशिशि कई त हुननि खे ॾिजे ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहो वाहिद पाकिस्तान हुयो सिंध जो न पाकिस्तानी ॻाल्हि थो करियां त 2008 में मूं पंहिंजे स्कूल जी वेबसाइट ठाराई तॾहिं गवर्नमेंट ऑफ सिंध जी कोन हुई न कोई एजुकेशन जी हुई त इहे हिकिड़ियूं अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ हुयूं जिन 2016 में असांजे स्कूल खे मॉडल जो दर्जो मिलियो 3 दफ़ा मूंखे जेको आहे बेस्ट हेड टीचर अवार्ड मिलियो गवर्नमेंट सिंध तरफ़ां हिकिड़े दफ़ा वफ़ाक़ पारां हिकिड़े पासां सिंध पारां हिकिड़ो ॿियो वरी NHD असां वटि इदारो हूंदो उन्हनि अहिड़े नमूने सां लोकल सतह ते मूंखे केतिरा ई अवार्ड बि मिलिया जी हा आउं ख़ुशनसीब पंहिंजे पाण खे सम्झंदा ऐं उस्ताद रही की मुंहिंजी अहिड़ी का हींअर ख़्वाहिश नाहे रही जेका मूं पूरी न कई हुजे माशाल्लाह माशाल्लाह इहे अहिड़ा घटि माण्हू असांखे नज़र ईंदा आहिनि जेके चवनि त ज़िंदगी में अहिड़ी का ख़्वाहिश नाहे जेका मुंहिंजी पूरी न थी हुजे सो उन इंसान खे मुंहिंजे ख़्याल सां को रिग्रेट बि ज़िंदगी में न हूंदो आहे को पछताव न हूंदो आहे छो त उहो पंहिंजे टाइम में ॾाढो सुठे तरीक़े सां कमु करे रहियो हूंदो आहे कल्ह मां इतफ़ाक़ सां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थी त मुंहिंजे प्रोग्राम में जेको गेस्ट मौजूदु हुयो हुन चयो त न अवां जेकॾहिं पंहिंजी आइन जवानी में पंहिंजे बचपन खे यादि करियो था इट मीन्स त तव्हांजी जवानी सुठी न गुज़री रही आहे ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे ओल्ड डेज़ में पंहिंजी ज़िंदगी जो न तमामु आख़िरी मराहिलनि में पंहिंजी जवानी खे यादि करे रहिया आहियो इट मीन्स त तव्हांजो उहो वक़्तु सुठो न गुज़री रहियो आहे त मूं उन्हनि सां मुखातिबु थींदे चयो त इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु चई वई आहे त जंहिं वक़्त में अव्हां मौजूदु आहियो उन वक़्त में अव्हां जियो उहो वक़्तु अव्हां जो आहे उहे घड़ियूं अव्हां जूं आहिनि उहे घड़ियूं अव्हां सां आहिनि सो ईअं बिल्कुलु आहे ऐं मूंखे ख़ुशी थी सुठो लॻो मूंखे ॿुधी करे त अव्हां तमामु ख़्वाहिशात जेके पंहिंजी ज़िंदगी में कयूं आहिनि माशाल्लाह सां उहे सभु शयूं अव्हांखे पंहिंजी ज़िंदगी में मिलियूं आहिनि अच्छा इहे सवाल त ख़ैर आउं लास्ट में पुछंदी आहियां पर अव्हां पंहिंजी ज़ुबानी जीअं त इन ॻाल्हि जो इक़रार कयो त मूंखे ज़िंदगी में तमामु शयूं माशाल्लाह सां मिलियूं आहिनि जंहिंजी मूं ख़्वाहिश कई आहे मां पुछणु चाहींदमि जेकॾहिं SI तपेदारी या इन्हनि पोस्ट खां हटी करे अव्हां टीचिंग खे चूज़ कयो जेकॾहिं टीचिंग न कयो हा त वॉट इज़ एन अदर थिंग पोइ तव्हां छा कयो हा हा जी इहो हिकिड़ो बहितरीनु सुवालु कयो तव्हां त आउं टीचिंग खां अॻु में सहाफ़त बि कंदो हुउसि ओके उन में बि इहो त जीअं गैर ज़रूरी सहाफ़त न हुई असां पंहिंजे उन इलाइक़े जे मसइलनि माण्हुनि जा जेके जीनियत मसइला हूंदा आला ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ या जिदोजहद सियासी तंज़ीमुनि में बि रहियासीं कॉमेडी लॾे में रहियासीं पोइ थियो हीअं जो असांजी प्रेस रिलीज़ उन दौर में प्रेस रिलीज़ हूंदी हुई सहाफ़त अहिड़ी जदीद कोन हुई पोइ इहे ट्रेन जे ज़रिए वेंदियूं हुयूं पोइ डाक इदारनि में पोइ उते ई खणंदा हुआ रेलवे स्टेशन तां पोइ उहो हिकिड़ो हेॾो वॾो लिफ़ाफ़ो पा खनि रदी हूंदी हुई जेको मुख़्तलिफ़ ॾींहंनि में छपिबो रहे पियो अॻिते जिदत अची वई आहे मीडिया में पर उहो दौरु ॾाढो टिपिकल हुयो उन दौर में लैंडलाइन ते जेके लॻा ख़बर बि लिखाइणी पवंदी त लैंडलाइन ते लिखाईंदा हुआसीं ऐं ऑपरेटर 3 मिंटनि खां पोइ वधीक कॉल कोन हलंदी हुई असांजी ख़बर किल थी वेंदी हुई त अहिड़ी उहो दौर बि ॾिठोसीं उन दौर खां वठी अॼु जे जदीद दौर ताईं त हींअर त ॾिसो सेकेंड जी ॻाल्हि आहे नो डाउट असां माना जॾहिं फैक्स आणंदो हुआसीं त वॾी हिकिड़ी इनकलाबी शइ हुई त फैक्स अची वियो आहे पर हाणे त उहा शयूं कोन्हनि हाणे त अहिड़ो आहे वन टच जो जहान आहे सॼो सही उहो वेही करे टक 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 वर्क करणु ऐं ॾाढो ॾुखियो ॾाढो हार्ड वर्क करणु हूंदो हो न हिन टाइम जे मुक़ाबले में ॾिसजे त अॼु त माना जिदत अची ग्लोबल विलेज थी वियो जॾहिं बिल्कुलु ग्लोबल विलेज ऐं 3 दफ़ा यूरोप मां बि थी आयुसि अच्छा कनेक्टिंग क्लास में प्रोजेक्ट हुयो हिकिड़ो हुन में ब्रिटिश स्कूल ऐं असां वटि इहो थींदो आहे त भई असांजा बैकवर्ड इलाइक़नि जा स्कूल आहिनि ऐं प्राइमरी जो ॿारु अंग्रेज़ी कीअं ॻाल्हाईंदो सही ॻाल्हि आहे उन टाइम में इहा ॻाल्हि सही हूंदी हाणे त मूंखे केरु न चवणु खपे साम्हूं वेही करे हींअर प्राइमरी लेवल ते अञा बि प्राइमरी लेवल ते घटि आहे छो जो असां वटि मल्टी लैंग्वेज जहान आहे जी हा पाण वटि सिंध में 2 क़िस्मनि जो तइलीमी निज़ाम आहे हिकिड़ो अथव
उर्दू स्कूल्स आहिनि, हिकिड़े आहिनि सिंधी स्कूल्स, ॿिए कंहिं सूबे में कोन आहिनि। पाण वटि ॿिनि क़िस्मनि जो आहे। हाणे असां वटि इहो थो थिए जो जॾहिं भर्तियूं थींदियूं आहिनि त पोइ इहो कोन लिखियो वेंदो आहे हिसाब किताब भई उर्दू स्कूल घणा आहिनि ऐं सिंधी स्कूल घणा आहिनि, उन्हनि में केतिरी नीड आहे उर्दू स्कूलनि खे, केतिरी नीड आहे सिंधी स्कूलनि खे। असां वटि बिग सिटी जा ॿार अची था वञनि। मूं सवेरे ॾींहुं तव्हां सां ॻाल्हि कई त उहे ॿार पंहिंजे एज रिलैक्सेशन करण जे लाइ अची विया। हाणे हू आहे इंजीनियर आहे, डॉक्टर आहे, पर हुनखे जॉब न पई मिले, ॾिठो एजुकेशन आहे उन में अची वियो। अच्छा, एतिरे टाइम में त असां इहो बि ॾिठोसीं न, IB जी सिलेक्शन जी तव्हां ॻाल्हि कयो था न, जी जी त एतिरे टाइम में त काफ़ी सारा उहे टीचर्स जीअं ज़िक्र कयो पिया त समन हू इज़ अ गुड इंजीनियर या को सुठो डॉक्टर फॉर एग्ज़ाम्पल आहे या कंहिं सुठे पेशे सां उनजी वाबस्तगी आहे। हाणे डॉक्टर त ख़ैर न, पर इंजीनियर कंसीडर पाण घणा कया आहिनि हिन प्रोग्राम में, छाकाणि त असां ॾिठो आहे त काफ़ी सारा भर्ती बि थिया आहिनि न, त हेतिरे टाइम में काफ़ी सारा उहे पोस्ट छॾे विया आहिनि। जॾहिं उन्हनि खे ॿी अपॉर्चुनिटी मिली सुठी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन पोस्ट खे छॾियाऊं। त यस, मां अंडरस्टैंड कयां पई अव्हां जी इहा ॻाल्हि खे, त असां वटि जेको आहे न प्रोफेशन बाय चॉइस हुजणु खपे। ख़ासि तौर ते उस्तादी जेको पेशो आहे उहो अव्हां जेकॾहिं वाक़ई दिली तौर ते करे सघो था, निभाए सघो था इन पेशे सां, छो त हिन पेशे जो तमामु घणो हक़ु आहे। नथा निभाए सघो त पोइ तव्हां हुन में हथु न विझो। न विझो, हक़ीक़त ई आहे, हक़ीक़त ई आहे। तव्हां ॾिसो त अॻु में असां वटि जॉब्स जी बि हिकिड़ी जेको सो मेयरमेंट हूंदी हुई त भई 10 ग्रेड ताईं या 15 ग्रेड ताईं उहे हेठिएं तबिके लाइ रखियूं वेंदियूं हुयूं जॉब्स। पर हीउ हाणे उहो दौरु अची वियो आहे जो हाणे उहो ॻोठ जो वॾेरो जेको आहे उहो चौकीदार पटे वारो पंहिंजो पुटु थो रखाए, छो हुनखे ख़बर आहे मूंखे हिन केरु कंदो कुझु बि कोन, पघार पियो खणंदो या हुनजी ईअं सम्झो पॉकेट मनी आहे, हू उन जॉब खे उन लेवल ते नथो कयो वञे। असां वटि एजुकेशन में तव्हां ॾिसो हेतिरा सारा जेके रखिया विया आहिनि रुॻो उस्ताद खे चेक करण जे लाइ, सुपरवाइज़र खां वठी DO ताईं, डायरेक्टर टू सेक्रेटरी हुअण जे बावजूदि पोइ जजनि बि मॉनिटरिंग कई, असां वटि लोकल गवर्नमेंट आई उन बि मॉनिटरिंग कई, प्राइवेट हिकिड़ियूं कमेटियूं ठाहियूं उन बि मॉनिटरिंग कई, हाणे बाक़ाइदा हिकिड़ी बायोमेट्रिक कमेटी रखी वयूं आहिनि, जॉब्स क्रिएट कयूं आहिनि। पर तॾहिं बि उस्ताद हुननि खे शायदि सिलेमानी टोपी पातल अथसि हुनखे न पियो लभे। हिकिड़े उस्ताद खे ॻोल्हण जे लाइ हिकिड़े सभु तव्हां ॻणिजो त हिकिड़ो उस्ताद आहे जंहिंजी का बि हुन में न को प्लानिंग में हू शामिल आहे न निसाब में शामिल आहे, हुनखे सिर्फ़ु इहो घुटे चयो वञे हिनखे पढ़ाए, छा पढ़ाईंदो, असुल ॻाल्हि इहा जेको किताब में लिखियलु आहे इहो पढ़ाए। हाणे असां वटि उहे गुण अवगुण उहे कोन्हनि। अच्छा, पाण हितां खां ई कंटिन्यू कयूं था त असांजो तालीमी मयार अवां जीअं त बुक्स जी ॻाल्हि कई आहे, किताबनि जी ॻाल्हि कई आहे, उन खां हटी करे उस्ताद ट्रेन कीअं करे सघे थो। बेसिकली ॻाल्हि त ट्रेनिंग जी आहे न, पढ़ाए त माइट बि घर में सघे थो, किताब में बाबा छा लिखियलु आहे, पर घर खां ऐं असांजे स्कूल में उस्तादनि खां जेका ट्रेनिंग मिले थी उहा मैटर कंदी आहे। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, नंढो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। एंड यस, हैप्पी क्रिसमस टू ऑल जेके बि असांजी क्रिश्चियन कम्यूनिटी आहे। ऐं मूं पहिरीं बि चयो त सिर्फ़ु असां जेको आहे न इहे ॾींहं बि ख़ुशियूं हिकिड़ी कम्यूनिटी सां सेलिब्रेट न कंदा आहियूं, पर सभिनीनि सां इहे शेयर कंदा आहियूं, सेलिब्रेट कंदा आहियूं त हीअ अंगण जेको आहे सो हिन हवाले सां बि ॾाढो ख़ूबसूरत रहंदो आहे। ऐं 25 ऑफ डिसंबर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्हा जे ॼम जो ॾींहुं, जंहिं चयो त तालीम जेका आहे उहा तलवार खां वधीक अव्हां जेकॾहिं हुनखे ॾिसो त माना स्ट्रॉन्ग आहे। यकीनन अव्हां जेकॾहिं सुठा एजुकेटेड आहियो, तव्हां पंहिंजी कंट्री खे उनजी इकॉनमी में हेल्प कयो था, तव्हां पंहिंजे लाइ कुझु बहितर कयो था, पंहिंजे कंट्री लाइ कुझु बहितर कयो था, पंहिंजे माण्हुनि जे लाइ कुझु बहितर कयो था। सो एजुकेटेड पर्सन हमेशह कुझु न कुझु सुठो कॉन्ट्रीब्यूट करे रहियो हूंदो आहे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्हा जो 148 जनम ॾींहुं आहे, जंहिं जेको आहे सो तमामु क़वानीन ते ख़ूबसूरत ॻाल्हायो आहे, तालीम जे हवाले सां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो आहे।
ऐं मूं पहिरीं बि इहा पॉइंट पंहिंजे प्रोग्राम में ऐड कई त जेकॾहिं ॾिसो पढ़ंदा त सभु शयूं आहियूं 14 नुक़्ता बि क़ाइदे आज़म जा पढ़ंदा आहियूं तमामु घणियूं शयूं असां पढ़ी रहिया हूंदा आहियूं पर अमल जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे न त चवंदा आहिनि त अव्हांजे कॉल करार में ऐं वरी पोइ जेको आहे सो रियल लाइफ में अव्हांजी जेका एक्शन्स हूंदा आहिनि न उहे इम्पॉर्टेंट हूंदा आहिनि छो त चयो वेंदो आहे त एक्शन्स जेको आहे सो वधीक लाउडली ॻाल्हाईंदा आहिनि तव्हांजे वर्ड्स खां ॻाल्हाए त हर को माण्हू वेंदो आहे आसानी पर अव्हांजे अमल जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त उन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि ते घटि इंसाननि खे असां जेको आहे न पूरो लहंदे ॾिसंदा आहियूं जी SM नदीम साहिबु असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे ऐं जॾहिं बि असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि त गेमिंग जे हवाले सां स्पोर्ट्स जे हवाले सां क्रिकेट जे हवाले सां असांखे सुठे तरीक़े सां अपडेट कंदा आहिनि उनखां अलावा पाण पंहिंजूं सुठियूं ख़िदमतूं बि सरअंजाम ॾेई रहिया आहिनि सुठे इदारे सां वाबस्तगी संदन आहे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग थैंक यू वेरी मच कीअं आहियो थैंक यू जी कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त अच्छा अॼु क्रिसमस डे बि आहे ऐं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जन्म जो ॾींहुं बि आहे त तव्हां छा चवणु चाहींदव बस सबसे पहले तो जो क्रिश्चियन कम्युनिटी है उसको बहुत बहुत मुबारक हो और क़ाइद आज़म डे के हवाले से मैं यही कहूँगा कि ये तो दिन आता रहता है हर साल में एक मरतबा और मतलब 12वें महीने में ही होता है 25 दिसंबर तो हमें ये सोचना चाहिए कि हमने उस पूरे साल के अंदर क्या खोया और क्या पाया जी और क्या हासिल किया तो हमें बीइंग पाकिस्तानी अपना रोल अदा करना चाहिए जो क़ाइद आज़म का विजन था उन्होंने जो मकसद एक उनका जो कॉल था वो एक हमारे लिए एक लेसन है हमारी जनरेशन के लिए हमारे लोगों के लिए कि उन्होंने जो फरमाया जो कहा उसमें कोई ना कोई सबक था तो उसको हम अगर लेकर चलें तो आप देखेंगे पाकिस्तान और मज़ीद जो है तरक्की की तरफ जो है वो जाएगा लेकिन अभी तक कुछ ऐसा जो है वो नज़र आ नहीं रहा आप देखें कि जो हालात हैं पाकिस्तान के और जो चीज़ें चल रही हैं तो उसके हवाले से जो है बड़ी तशवीश रहती है कि भाई कभी भी कहीं पे कोई भी इंसिडेंट हो जाता है तो इस सिस्टम को बेहतर करने की ज़रूरत है चाहे गवर्नमेंट किसी की भी आए हमें सिस्टम बनाने की ज़रूरत है जी तो मेरा मैसेज यही है और क़ाइद आज़म जो है वो हमारे बानी थे फाउंडर हैं और बस मैं यही कहूँगा जी ज़बरदस्त सैयद नियाज़ हुसैन शाह साहब तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं साॻियो ई सवाल करणु चाहींदसि त 25 डिसंबर आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो बर्थडे आहे अॼु हुनजे ॼम जो ॾींहुं आहे 148 जनम ॾींहुं पूरो पाकिस्तान सेलिब्रेट करे थो छो त यकीनन क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना और द फाउंडर ऑफ पाकिस्तान ऐं छा चवणु चाहींदव इहा असल ॻाल्हि इहा आहे त अॼु पाण एजुकेशन ते ॻाल्हायो क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जहिड़ो लीडर तव्हांखे दुनिया में न मिलंदो किथे जंहिं हेॾो सारो बंटवारो कयो हुन में को जहिड़ो झटो कोन्हे बंटवारे जो मक़सदु इहो आहे त बाबा हीअ हदूं तव्हांजो हीअ हदूं असांजूं हिंदुस्तान वटि जेके मालियात हुआ उन्हनि मां कुझु बैंकूं असांखे ॾियो कुझु ट्रेनूं असांखे ॾियो कुझु इदारा असां वटि थींदा कुझु इहो हुन एॾो हिकिड़ो बहितरीनु जेको सो कयो भई जहिड़ो त अलाए कंहिंसां जेका सम्झ में नथी वेहे 1947 में जेको जहिड़ो आहे उन जहिड़ो उन बंटवारे क़ाइदे आज़म जी प्लानिंग में ई कोन्हे कीअं थियो छाजे लाइ थियो उन ते अॼु ॾींहं ताईं असांखे सोचणु घुरिजे त इहो जहिड़ो त हो ई कोन जॾहिं हिकिड़ी शइ अलॻि थी वई अलॻि थी हिते पाण वेठा आहियूं बाबा हीउ कप अधे जो आहे हीउ मुंहिंजो आहे हीउ तव्हांजो आहे ॻाल्हि ई ख़तमु हुई भई जहिड़ो छो थियो असांखे इन्हनि पॉइंट ते जेको सोचणु घुरिजे हेॾो अज़ीम लीडर जेको दुनिया में न आहे थियो ऐं त चवां थो पाकिस्तानी क़ौम जी ख़ुशिनसीब आहियूं जीअं बिना कंहिं क़ुर्बानीअ जे वॾी एॾी क़ुर्बानी कोन हुई हुन जे बंटवारे में न ही पोइ थियो आहे छाजे लाइ थियो इन जा सबबु असांखे ॻोल्हणु घुरिजनि अॼु त हू हेॾो जेको अज़ीम लीडर हो हुन कहिड़े नमूने सां सेपरेट कयो मुल्कनि खे हदूद हिकिड़ी क़ाइमु कई उन में का जंग कोन हुई भई जंग लाइ कीअं थी उहे सबबु असांखे ॻोल्हे जे कॾहिं अॻिते वधणु घुरिजे त आम बांदो पाकिस्तान अञा बि जेको सुधरी सघे थो एक्शन जो त रिएक्शन आहे न इन ॻाल्हि खां त इनकार कोन आहे पोइ हाणे जेको बि थियो दैट इज़ अनदर थिंग हुन ते त पाण डिस्कस कोन था कयूं पर ठीकु आहे जॾहिं तव्हां विरहाङे जी ॻाल्हि कई आहे त पाकिस्तान पंहिंजो मुल्क आहे ऐं अव्हां उस्ताद आहियो ऐं तालीम जे हवाले सां यकीनन ॻाल्हाईंदव त असां जेको आहे सो पंहिंजे हिसे जी लाट ॿारींदा हलूं पंहिंजे हिसे जो कमु कंदा हलूं स्टेट ते ॻाल्हाइणु वॾियुनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइणु मां चवां थी त न हिन दौर में ॾाढो आसानु आहे जीअं उहा ॻाल्हि कई न त पहिरीं जो दौरु जेको हूंदो हो थोरो हार्ड हूंदो हो असां वटि घणा मीडियम्स बि कोन हूंदा हुया हाणे त बाबा मोबाइल आहे मूं वटि बि अव्हां वटि बि सभिनी वटि ॿारनि वटि बि केरु कुझु बि पोस्ट करे थो केरु कुझु बि रखी सघे थो केरु कुझु बि ॻाल्हाए सघे थो पर असां पाण छा पिया कयूं असांजा पंहिंजा छा फ़राइज़ आहिनि असां उन दायरे में ॾिसूं त किथे बीठा आहियूं मुंहिंजे ख़्याल सां इन ॻाल्हि ते जेको आहे न थोरो बि असांखे ट्रेंड कयो वञे त कुझु सुठो ज़रूरु थी सघे थो
अच्छा, उनखां अलावा हिकु उस्ताद जी डेफिनेशन, हिकु उस्ताद कीअं बयानु कंदो त उस्ताद छा आहे? बेसिकली क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना खे जेकॾहिं तव्हां हुनजी सॼी ज़िंदगी ॾिसो, हिकिड़ी स्ट्रगल आहे, पंहिंजे पेशे सां मुख़लिस, पंहिंजे मुल्क सां मुख़लिस, पंहिंजे क़ौम सां मुख़लिस। जेकॾहिं इहा ई शइ असां हिकिड़ी पैदा करे वञूं पाण में, असांजे सियासतदान इन ई शइ ते अचनि, घटि में घटि जंहिं उहिदे ते जेको वेठो आहे उहो जेकॾहिं मुख़लिसी सां कमु करे, सही ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जहिड़ो मुल्क जेको आहे, असां वटि सभु मौसमूं आहिनि, सभु मैदनियात आहिनि, ज़राअत आहे, उनजे बावजूदि असीं जेकॾहिं ॿियनि जा मोहताज आहियूं त इहा असांजी बदकिस्मती चइजे, अहिड़े मुल्क मां असां को फ़ाइदो न पिया वठूं। सही सही, बिल्कुल सही। एसएम नदीम साहब, आपसे क्वेश्चन करना चाहूँगी। आज क्रिसमस डे है और हम देखते हैं कि इस धरती ने हमेशा यूनाइटेड होने की बात की है, यूनाइटेड होने का सबूत दिया है। हम हर त्यौहार सेलिब्रेट करते हैं और आपकी अगर मैं बात करूं तो आप माशाल्लाह से काफ़ी प्रोग्राम्स में हमारे साथ रहे हैं और आपने काफ़ी इवेंट्स हमारे साथ सेलिब्रेट किए हैं, क्या कहना चाहेंगे आप? नहीं, मैं ये क्रेडिट दूंगा मेहरान टीवी को कि जब वो कोई भी ओकेजन हो, चाहे वो कल्चरल डे है या ईद का कोई प्रोग्राम है, उसके अलावा कोई भी दिन होता है, ऐसी जो अक़लियतों का जो क्रिसमस डे है, या दिवाली हो, कोई भी इवेंट हो, वो बड़े जोशो खरोश से जो है मेहरान टीवी जो है सेलिब्रेट करता है और उसके लिए मैं जो है इनको मुबारकबाद भी दूंगा। थैंक यू जी, थैंक यू कि आप लोग जो है वो एक पाकिस्तान में जो कौमियत का जो कायदे आज़म का फलसफा था ना कि तमाम कौमें जो है इक्वेलिटी जिसे कहें आप या इक्विटी कहें, तो वो नज़र आती हैं और मेहरान टीवी उसको जो है उजागर करता है, उन चीज़ों को लोगों के अंदर शऊर भी देता है कि भाई आपने इक्वली कैसे रहना है। और मुख्तलिफ प्रोग्राम चलते हैं मेहरान टीवी के ऊपर, मुख्तलिफ चीज़ें मतलब अपडेट तो होती ही हैं, न्यूज़ तो होती है, उसके अलावा प्रोग्राम्स भी होते हैं जो मतलब माइनॉरिटीज़ के लिए हैं और हमारे अपने लोगों के लिए हैं। तो ये एक अच्छा इनिशिएटिव है मेहरान टीवी का, जो इस पे आपकी पूरी टीम और जो ऑनर हैं आपके, उनको मुबारकबाद पेश। थैंक यू सो मच एसएम नदीम साहब, थैंक यू सो मच। असां शाह साहब खां पुछंदासीं, मूं सिंपल हिकिड़ो क्वेश्चन कयो त उस्ताद बेसिकली छा आहे? अव्हां कीअं बयानु कंदव त हिकिड़ो उस्ताद जेको सरबराह हूंदो आहे, जेको समाज सुधारक हूंदो आहे, जेको समाज खे कुझु ॾींदो आहे, तमामु पेशावर असां जेके बि ॾिसूं था, जेके बि मुख़लिसी सां कमु कनि था, उन्हनि खे यकीनन ठाहींदड़ हिकिड़ो उस्ताद हूंदो आहे। पेरेंट्स जो त हिकिड़ो अलॻि रोल थिए थो, बट उस्ताद कुझु बि शइ आहे। उस्ताद में इहे सभु हू एट एट वक़्तु पेरेंट्स बि आहे, उस्ताद बि आहे, हिकिड़ो मैनेजर बि आहे, बॉस बि आहे ऐं जेको सो लीडर बि आहे। उस्ताद में मल्टी जेके से ख़ूबी हुअणु घुरिजनि, वक़्त जे हिसाब सां डिसीशन सां पंहिंजा फ़ैसिला करे पंहिंजे शागिर्दनि जा, उस्तादनि जा, स्कूल जा, त हिकिड़ो स्मूथली स्कूल हलंदो आहे न। ऐं उस्ताद ॿार जी नफ़सियात ॾिसी पोइ उनखे पढ़ाईंदो आहे। हिकिड़ो त असां जेसिताईं ॿार जी नफ़सियात ते न ईंदासीं, छो असां पंहिंजे दौर खां अॼु जो ॿारु जेको आहे असांखां 2000 गुना वधीक होशियारु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। असां 50 साल खां पोइ ई कंप्यूटर ॾिठो या मोबाइल ॾिठो आहे, हू पैदा थींदे ई हुन ॾिठो आहे, त हुनजी सदी आहे, कंप्यूटर जी सदी हुनजी सदी। हाणे असांखे हुनजी लेवल ते अची जेसीं न पढ़ाईंदासीं तेसीं असांखे हू असांजी सम्झंदो कोन असीं छा था करणु चाहियूं, छा हुन में गुण पैदा करणु चाहियूं था। त असांखे हुनजी लेवल ताईं अचिणो आहे, पोइ हुनजी चॉइस बि पुछणी आहे त भई तूं छा थो करीं। हाणे तव्हां एजुकेशन खे जेके ॾिसंदो अवाली दौर खां वठी, त एजुकेशन पुराणे दौर में जेका हुई सा कीअं थी, तॾहिं लिखत में जहान बि कोन हुयो। माण्हू जॾहिं ग्लोबलाइज़ थिया, समाज में हिकु जॻह रहणु सिखिया, पोइ उन्हनि खे नीड ज़रूरत पई त भई कुझु स्किल बि अचणु घुरिजनि, एजुकेशन जी तरफ़ माइल थिया माण्हू। त भई न हीअ शइ आहे। पहिरीं त इहो हाकमनि जो दौरु हूंदो, हाकमनि खे इहा हूंदी त भई असां ई जेको कुझु आहियूं त असां सिखूं, जीअं असीं हिननि ते हुकुमरानी करियूं न। पर पोइ अहिड़ो ग्लोबल सिस्टम जॾहिं थींदो वियो, आस्ते आस्ते समाज जी जोड़जक थींदी वई, त इहा असांजी बुनियादी जेका नीड थींदी वई एजुकेशन। तव्हां जेकॾहिं यूनान खे ॾिसो त पुराणे दौर में यूनान फ़लसफ़े खे बि आंदो, मैथमेटिक खे बि आंदो, इहो हुननि जी हिकिड़ी महिरबानी हुई। असां वटि इस्लामी कल्चर जेको हुयो, पर असां वटि मुख़्तलिफ़ ॿोलियूं हुयूं
पहिरीं मकतब हूंदा हुआ जॾहिं असां अरबी पढ़ाईंदासीं, जी पोइ वरी जॾहिं तुर्खान ऐं अरगून जॾहिं हिते आया त पोइ असां फारसी जे पासे पियासीं। हाणे वरी जेको त असां अबुल हसन पहिरियों माण्हू आहे जंहिं सिंधी जो रस्म ख़त ईजाद कयो। जी हा जी हा त अहिड़े नमूने सां ही स्टेज बाय स्टेज असां अॻियां वधंदा वञूं। पर हाणे मुंहिंजे ख़्याल में त उहे शयूं उस्ताद जी जेका मर्कज़ी हैसियत आहे, पहिरीं निसाब उस्ताद हूंदो हो, पोइ वरी ॿियो जेको तजुर्बो कयो त न उस्ताद न निसाब खे जेको अहमियत हुजे। हाणे ही टी जेका जंहिंखे उस्ताद जेको आहे हाणे हाणे जेका टी थ्योरी आहे उहा ॿार जीअं चाहे उहे पढ़े। सही पिया चओ, सही पिया चओ। जॾहिं अलाह साईं बि हिकिड़ो रखियो आहे जज़ा ऐं सज़ा जो सिस्टम, उस्ताद जे हथ पेर ॿधी हुनखे खंजर ॾिनो आहे, पर पोएं पासे खां हथ जे पोयां हथ ॿधल आहिनि, पोयां खंजर अथसि, त हाणे तूं शिकार करे जीअरो रहे, नथो थी सघे। असां वटि ॿार 4 कलाक आहे, असां 4 कलाक में जेका सिखिया ॾियूं था 20 कलाक पंहिंजे घर आहे मुआशिरे में आहे। 20 कलाक जो असरु वधीक थींदो या 4 कलाक जो? ॼण त 4 कलाक जो खपे दर हक़ीक़त जे करे हिन ॻाल्हि खे। मक़सदु इहो त असांजो ज़ाइल थो थी वञे न 20 कलाकनि में। हा असां जेका हिकिड़ी शइ ठाहे ठुके तयारु करियूं था, ईअं सम्झो असां वारीअ मां हिकिड़ो बोतो ठाहियूं था, लहर अचे थी, असांजो बोतो ई उॾामे थो, वरी असां नए सिरे सां कोशिशि करियूं था। सही था चओ, सही इहा शइ असां सां जेकॾहिं समाज में ॾिसो एजुकेशन सवाइ उस्ताद या स्कूल जो कमु न आहे, उन सां गॾु माइट बि हुअणु घुरिजे, उन सां गॾु समाज बि हुअणु घुरिजे, मुआशिरो बि हुअणु घुरिजे, पोइ वञी उहा एजुकेशन असांजी कमु थींदी। मुआशराती मसइला, समाजी मसइला, तमामु घणा ज़हनी मसइला असांजी हिन समाज में मुंहिंजे ख़्याल सां उहो बेपाड़ी वल जीअं पखिड़िजी विया आहिनि। त ॾाढो ॾुखियो आहे हर पासे खे संभालणु, हर पासे खे सम्झणु, ऐं ख़ासि तौर ते हिन टाइम में मां सम्झां थी त वालिदेन तमामु घणा उन्हनि खे हूंदा बि ऐं यकीनन हुजणु बि खपे कॉन्शियस अव्हांखे जे ॿारनि जे लाइ। हिन मंच ते आई डोंट नो वाए असां जेको आहे सो हिन टॉपिक ते घणो ॻाल्हायो आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां ही हिन टाइम में जेको आहे सो घुरिज बि आहे त अव्हां ॿारनि जी सुठी ट्रेनिंग बि कयो। एजुकेशन अगेन उहा ई ॻाल्हि त ठीकु आहे, तालीम त ठीकु आहे, पर ट्रेनिंग का ॿी शइ आहे जंहिं ते घणो फोकस्ड रहणु खपे। वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ऐं वरी पोइ कंटिन्यू कयूं था जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भलीकार चवां थी, गुड मॉर्निंग। जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हांखे असां भलीकार चऊं था। स्क्रीन ते हेठि नंबर हले पियो, तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था। कोशिशि कंदसि तव्हांजो फ़ोन कॉल्स रिसीव करियां ऐं तव्हांजो फेवरेट पार्ट सुबुह मेहरान प्रोग्राम में जॾहिं पाण स्पोर्ट्स ते ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं, पाकिस्तान एंड ऑस्ट्रेलिया पाण उन्हनि खे गॾु ॾिठोसीं, ऐं उनखां पोइ वरी पाकिस्तान एंड साउथ अफ्रीका पाण उन्हनि खे बि ॾिठोसीं। पूरी सीरीज़ पाकिस्तान विन कई, ऐं जे उनखां अलावा असां समर कैंप्स ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं असां वटि प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि SM नदीम साहिबु, जेके हिननि तमामु शयुनि ते ॻाल्हाईंदा। सो SM नदीम साहिबु पहिरीं असां जेको आहे सो स्पोर्ट्स जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, ऐं पोइ समर कैंप्स एंड ऑल दी एक्टिविटीज़ जेके बि थी रहियूं आहिनि। यस विंटर कैंप जी। अच्छा, ऑस्ट्रेलिया और पाकिस्तान की सीरीज़ थी और काफ़ी अरसे बाद जो है पाकिस्तान ने ऑस्ट्रेलिया को ऑस्ट्रेलिया के अंदर हराया। उसके बाद अभी रिसेंटली पाकिस्तान ने वाइट वॉश किया है साउथ अफ्रीका में, तो ये एक अच्छा साइन है। क्योंकि प्रीवियस टाइम में आप देखें जब से मोहसिन नकवी साहब आए थे तो काफ़ी जो वो पाकिस्तान टीम के हवाले से कोचेज़ और दीगर जो स्टाफ है उनका उसके हवाले से बड़ी जो वो शफलिंग भी हुई और काफ़ी कुछ मीडिया पे जो है मतलब क्राई भी हुआ इस हवाले से कि उसको कोच होना चाहिए, इसको नहीं होना चाहिए। तो ये एक अच्छा साइन है। उसमें सबसे मेन जो परफॉर्मर रहे वो साइम अयूब रहे, उनका ताल्लुक कराची से है। उन्होंने बड़ी अच्छी परफॉर्मेंस दी, मैन ऑफ द सीरीज़ भी रहे और 2 सेंचुरियाँ भी की हैं। लेकिन ऑस्ट्रेलिया और साउथ अफ्रीका ऐसे क्रिकेटिंग कंट्रीज़ हैं जो कि डोमिनेट करते हैं वर्ल्ड में। अगर टेस्ट के पॉइंट ऑफ व्यू से बात की जाए तो साउथ अफ्रीका जो है अभी जो है फाइनल के लिए शायद क्वालिफाई कर जाएगा। साउथ अफ्रीका, ऑस्ट्रेलिया और इंडिया, इन तीनों के दरमियान जंग है। और वनडे में अभी जो है आपको पता है कि जो रिसेंटली जो इंडिया के अंदर टूर्नामेंट हुआ था उसमें जो ऑस्ट्रेलिया जो है वर्ल्ड चैंपियन हुआ था। तो इन दोनों कंट्रीज़ को हराना और वहाँ पर जाकर हराना उनके ऑडियंस में, उनकी कंडीशन में, ये एक बहुत बड़ा चैलेंज है, बहुत बड़ा चैलेंज है, बहुत बड़ा कारण है। जब आपके पास वसाइल भी महदूद हों, ठीक है ना, और फिर आपके ऊपर प्रेशर भी, जैसे भी चैंपियंस ट्रॉफी का इतना इशू चल रहा था, ठीक है, उसमें हाइब्रिड मॉडल हो या फ्यूजन मॉडल हो,
ठीक है, इंडिया ने एक बड़ा इशू क्रिएट किया हुआ था। अच्छा, इंडिया क्या करता है कि वो लास्ट मोमेंट पे जो है ना वो आपको जो है वो इंफॉर्मेशन देता है जी। अब ये काफ़ी टाइम से चल रहा था कि भाई इंडिया आएगा नहीं आएगा, तो उनकी तरफ से कोई ऐसी प्रेस कॉन्फ्रेंस या उनके बोर्ड की तरफ से कोई ऐसा था नहीं कि हम लोग नहीं आएंगे। जब ये सारी चीज़ें फाइनलाइज हो गई, वैल्यूज़ हो गए, ग्राउंड की रेनोवेशन तकरीबन 80% हो गई हैं, ठीक है ना, वो सारी चीज़ें हो गई, तो एकदम में जो है फिर इंडिया की तरफ से बयान आता है, स्टेटमेंट आता है कि हम पाकिस्तान में नहीं खेलेंगे, ठीक है ना। अब तो इससे क्या होता है कि वो आपको डिस्टेबलाइज करना चाहते हैं, या आपके जो इवेंट हो रहा है आपके यहाँ पर या कोई एक्टिविटी हो रही है उसको जो है वो उसमें हिंड्रेंस या हर्डल डालना चाहते हैं। हाँ। तो ये सारी चीज़ें होती हैं, पर ये मैं इसमें क्रेडिट दूंगा मोहसिन नकवी साहब को जी। और उनकी पूरी टीम जो है कि उन्होंने इस चीज़ को भी हैंडल किया और अपने मौके पे डटे रहे। तो वो हम बात कर रहे थे ना इक्वलिटी या उसके ऊपर, तो अब वो हम इक्वल पोजीशन पर हैं इंडिया के साथ कि इंडिया अगर हमारे यहाँ नहीं खेलेगा तो उनके हमारे भी हम जाकर नहीं खेलेंगे। तो ये 3 साल के लिए जो एक MOU साइन हुआ है, और उसमें देखें पाकिस्तान असल में ज़रूरत है ICC की और इंडिया की। वो क्यों ज़रूरत है कि जो लास्ट टाइम वर्ल्ड कप हुआ T20 अमेरिका में, तो एक मैच का जो टिकट तकरीबन जो है 50 लाख रुपए तक का था, पाकिस्तान और इंडिया के मैच का अमेरिका में। अब आप अंदाजा करने की, जब इतना महंगा एक्सपेंसिव टिकट लेता है कोई, तो इसका मतलब कुछ ना कुछ तो है ना इन दोनों मुल्कों के दरमियान, यानी कि वो पूरा टूर्नामेंट एक तरफ और इस मैच का रेवेन्यू एक तरफ, यानी कि इतना रेवेन्यू जनरेट होता है, हाइप ही इतनी क्रिएट हो जाती है। बिल्कुल। तो वो ICC की भी मजबूरी है पाकिस्तान और इंडिया को मैच देना ही देना होता है। बिल्कुल। अगर ऐसा नहीं होता तो पाकिस्तान को शायद इतना जो वो लिफ्ट भी नहीं कराते कि जो हमने जो है वो MOU साइन कर लिया है। सही। तो अब वो चैंपियंस ट्रॉफी के मैचेस जो है वो जो है इंडिया के जो मैचेस हैं तमाम वो UAE में होंगे, और बाकी पाकिस्तान के अंदर कराची, रावलपिंडी और जो है लाहौर के अंदर जो है मैचेस हो रहे हैं। और स्टेडियम जो रेनोवेट किए हैं वो भी इंटरनेशनल लेवल के स्टेडियम जो है रेनोवेट किए गए हैं। तो अभी जब मैचेस शुरू होंगे तो फिर इंशाल्लाह आपको देखने में आएंगे कि इस स्टेडियम के अंदर क्या काम हुआ है। इंशाल्लाह जी, इंशाल्लाह। फिर तो हम रोज़ी प्रोग्राम में कुछ सेगमेंट्स जो है वो ऐड करेंगे, तमाम असांजे व्यूवर्स के जेको आहे सो अपडेट कंदा हलंदासीं सुबुह मेहरान प्रोग्राम में। ऐं असां वटि गर्मियूं घणियूं थींदियूं आहिनि न, छा कयूं जो वरी पोइ समर कैंप ई असांजे ज़हन में हूंदो आहे पर असां वटि जेको आहे सो सियारे जी मौसम बि हिन वक़्तु सुठी आहे, त हाणे विंटर कैंप्स जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, पर मां बाद में ॻाल्हाइणु चाहींदमि। असां जेको आहे सो शाह साहब जी तरफ़ वधंदासीं। न्याज़ हुसैन साहब अवां खां पुछणु चाहींदमि मां त जॾहिं तव्हां तालीम जी ॻाल्हि कयो था, माशाल्लाह सां सुठा उस्ताद बि आहियो, सुठियूं ख़िदमतूं बि सर अंजाम ॾिनियूं आहिनि, कुझु पोस्ट सां हटी करे ऐं तमामु उस्तादनि जे लाइ बि तव्हां बहितरीनु कमु कयो आहे। छो त मूं तव्हांजो इंट्रोडक्शन जेको आहे उहो सुठे तरीक़े सां पढ़ियो, त मां उन हवाले सां ई ॻाल्हाइणु चाहींदमि। जॾहिं हिन तरफ़ असां ॻाल्हि ॿोल कयूं था स्पोर्ट्स जी ऐं अव्हां तालीमी मयार ते जॾहिं ॻाल्हायो था, असां वटि वरी ॿ मसइला इहे बि त आहिनि न, हिकिड़ा गवर्नमेंट सेक्टर्स असांजा, ॿिया वरी असांजा प्राइवेट सेक्टर में जेतिरा बि तमामु स्कूल असां घिटीअ में ॾिसूं था उहे महदूद आहिनि। हिकिड़े बेंगलोर जे अंदरि हिकिड़ो स्कूल रन थिए पियो ऐं पोइ ते असां को मैदान न ॾिसंदा आहियूं रांदियुनि जो, असां उन में कोई अहिड़ियूं एक्टिविटीज़ न ॾिसंदा आहियूं जंहिंसां ॿारु जेको आहे सो उन तरीक़े सां अॻियां वधी सघे, जेको ॿार जो हक़ बि आहे। असां उनखे बि ॾाढो बाउंड करे छॾियो आहे, हेॾा वॾा बैग्स ॾेई करे ऐं उनखे ग्लैमर वर्ल्ड जी तरफ़ उनखे अट्रैक्ट करे उन ॿार खे बि असां जेको आहे न घणो महदूद करे छॾियो आहे। सो यस, हुजणु कीअं घुरिजे? तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदो हलां त असां वटि एतिरी कैपेसिटी कोन्हे गवर्नमेंट साइड ते जो असां उन इलाइक़े जा ॿार पंहिंजे स्कूल में दाख़िल करे सघूं। उन लाइ जेकॾहिं मदरसा या प्राइवेट स्कूल न हुजनि त मुंहिंजे ख़्याल में त प्राइमरी स्कूलनि में एतिरी गुंजाइश ई न आहे, एतिरो फर्नीचर ई न आहे, न को एतिरा उस्ताद आहिनि जो असां हिन सॼे सारे हुन सिस्टम खे या उन्हनि जे ॿारनि खे। इट इज़ हार्ड फॉर आवर स्टेट, असांजे छा गवर्नमेंट जे लाइ इहो घणो हार्ड आहे? गवर्नमेंट जेकॾहिं चाहे त असां वटि हिकिड़ो सीनियर मिनिस्टर साहिबु आयो, असां वटि इदारो आहे हिकिड़ो राशिदाबाद, उते डीफ स्कूल हिकिड़ो खुलियो, उनजे हिसाब सां आयो त उते असां जॾहिं वेठासीं, आउं बि हुउसि उते इतफ़ाक़ असांजे EDO सां गॾु, त हुन हिकिड़ो सुवालु कयो त असां अहिड़ा इदारा छो नथा ठाहे सघूं। त मूं हुनखे चयो साईं हीअ त हिकिड़ो फ़र्क़ु आहे जंहिं हीअ इदारो ठाहियो आहे, तव्हां गवर्नमेंट आहियो, जेकॾहिं तव्हीं चाहियो त असांजो हर ॿारु सोन जी कुर्सी ते वेही पढ़ी सघे थो। त हुन यकदमि मूंखे ॾिसी चई अरे त को कॉम्परेट माण्हू थो लॻे। कॉम्परेट जी ॻाल्हि न आहे, वसाइल जी ॻाल्हि आहे। फ़र्द वाहिद जेकॾहिं हिकिड़ो इदारो जोड़े सघे थो त असां त गवर्नमेंट आहियूं, ऐं असां छो कोन था अहिड़ा इदारा ठाहे सघूं। असांजा इदारा बिल्कुलु अॼु बि आहिनि, बहितरीनु आहिनि, पर छा आहे जो उनखे
पॉलिश करण जी ज़रूरत आहे, उनखे एप्रिशिएट नथो कयो वञे। असां वटि इहा ॻाल्हि आहे त जेको बि ईंदो हुतां डायरेक्ट इहो सोचे ईंदो आहे त भई हिन जी ख़ामी कहिड़ी आहे उहा ॻोल्हियां, कॾहिं पॉज़िटिव साइड ते कंहिं ॾे कोन्ह थींदो आहे। हिकिड़े दफ़ा जो ज़िक्र कंदो हलां त असां वटि हिकिड़ो डायरेक्टर साहबु आयो, हालांकि असां वटि प्राइमरी स्कूलनि में स्वीपर न हूंदा आहिनि। मूं खीसे मां 1000 रुपया ख़र्चु कराए सॼे स्कूल जी सफ़ाई कराई, ऐं पोइ जेको बैक साइड त ॿारनि जी आदत आहे पना फाड़े ऐं वरी उछलींदा आहिनि जेको दरी खां, त उते 2 टे पना पिया हुआ। मीडिया बि हुन दौर में हुन सां गॾु हुई। पोइ खणी आयो त मूंखे सॾु कयो ऑफिस मां, त छा था हेॾां अचो। आउं जॾहिं वियुसि त मूं हुन खां पुछा कयो, साईं हुकुम, चई किचिरो पियो आहे तुंहिंजे स्कूल में। हालांकि मर्जर स्कूल आहे, जेको हाई स्कूल जो हेडमास्टर हुन सां गॾु हुयो, पर हू हुतां खां घुराए मुंहिंजो जेको एरिया हो उहो क्लीन हो, नीट एंड क्लीन लॻो पियो, हुन जे एरिया में पियो। मूंखे चई फ़ोटो कढाए, मूंखे थोरी बुछां लॻी। मूं चयोमांसि साईं तव्हां घटि में घटि इहा शइ करियो, जेका शइ तव्हां मूंखे ॾिनी कोन्हे उनजे बारे में पुछा न करियो। सही। त हुनखे जॾहिं उहा ॻाल्हि सम्झ में अची त मूंखां एक्सक्यूज़ कयईं सभिनी जॻह ते, यार इहो तव्हां पहिरियां माण्हू आहियो जंहिं सच ॻाल्हायो, जो घटि में घटि ॿुधायो त सही त हीअ असां वटि शइ आहे ई कोन्हे। त असां वटि सरकारी स्कूलनि में न स्वीपर आहे, ख़ासि तौर ते प्राइमरी स्कूल में न चौकीदार मिलंदो तव्हांखे, न गार्डनर मिलंदो, माना माली बि न आहे, इहे पोस्टूं ई कोन्हनि। असांखे SMC जा मिलंदा आहिनि साल में 20,000 रुपया। हाणे 20,000 रुपया मुंहिंजो स्कूल आहे, हुन में 20 कमरा आहिनि, 5 बाथरूम आहिनि, वॾो प्लेग्राउंड आहे। प्लेग्राउंड जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त असां हींअर रिसेंटली हिकिड़ो हफ़्तो मल्हायो बिल्कुलु रांदियुनि जो असांजे स्कूल में। पूरो हफ़्तो हुन में छोकिरियुनि बि हुन में हिसो वरितो त छोकिरनि बि वरितो। क्रिकेट असांजो इहो ख़्यालु आहे त सिहतमंद जिस्म सेहतमंद ज़हन थींदो आहे, त रांदियूं बि लाज़मी आहिनि ॿारनि जे लाइ, मुआशरा बि जुड़ंदा आहिनि। बिल्कुलु। अच्छा, असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधूं था, पोइ वरी पाण हितां खां कंटिन्यू कयूं था। इंट्रस्टिंग टॉपिक आहे, मां ॿुधणु चाहींदमि, जेको मूं क्वेश्चन कयो आहे हुनजो आंसर मां ज़रूरु ॿुधणु चाहींदमि। ऐं अव्हांजे स्कूल बाबति बि ॿुधी मूंखे ख़ैर मूंखे सुठो लॻो त ठीकु आहे, कमु हिकिड़ो हले त पियो। न्यूज़ ब्रेक जी तरफ़ हलूं था, न्यूज़ ॿुधूं था, वरी पोइ कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं असां हाणे विंटर कैंप्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं SM नदीम साहब सां। सो यस, विंटर कैंप्स जे हवाले सां छा शेयर कंदव तव्हां असां? उससे पूछा करती थी कि गवर्नमेंट सतह पर कोई कैंप लग रहे हैं नहीं लग रहे हैं, हाँ, मैं या एक्टिविटीज वगैरह होती हैं नहीं होती हाँ। हैं। तो वो अभी जो मिनिस्टर हैं हमारे सरदार मोहम्मद बख्श मेहर साहब, उनका एक विजन है कि हर महीने कोई ना कोई एक्टिविटी जो है वो डिफरेंट डिस्ट्रिक्ट में होनी चाहिए। तो अब्दुल्ला अलीम नशारी साहब वो सेक्रेटरी हैं, उन्होंने एक जो है वो मकसद ये प्लान किया है कि वो, और ख़ुद भी जो है कल भी वो परसों मीरपुर खास थे, पट्टन डोलियार आए, मुख्तलिफ जगहों पर जाते हैं, विजिट करते हैं। तो उसी सिलसिले में सिंध के 30 अजला में जो है जो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स अफसरान साहिबान हैं इनके, वो जो है विंटर कैंप जो है उन्होंने लॉन्च किया है 23 तारीख से और 30 तारीख तक। अच्छा, उसमें एज ग्रुप रखा है 16 साल से कम उम्र बच्चों का। हैदराबाद में मरियम किरियो हैं, और नवाबशाह में शहीद बेनज़ीराबाद में अब्दुल रहीम राजपूत, और टंडोलियार में है हिना रफ़ीक राजपूत। तो इन तीनों का मैं स्पेशली इसलिए जिक्र कर रहा हूँ, नाम लिया मैंने, कि ये खुद भी जो है नेशनल लेवल के प्लेयर रहे हैं मुख्तलिफ खेलों के, जिमनास्टिक और एथलेटिक्स वगैरह के, और काफ़ी एफिशिएंट हैं और एक्टिव रहते हैं। तो वही सिलसिला ये चल रहा है। तो उसमें काफ़ी बच्चे जो है हर गेम के अंदर 5-5, 7-7 गेम रखे हैं हर डिस्ट्रिक्ट में, और उसमें बला खड़ा है, जैसे एथलेटिक्स है, और फुटबॉल है, क्रिकेट है, शूटिंग बॉल है, ये तो टंडोलियार के गेम है। फिर हैदराबाद में अलग गेम है, तो उनकी भी ओपनिंग हुई है। तो इससे क्या होगा कि बच्चों के अंदर जो एक होता है ना कि जो एज है, ये वाली एज 16 साल, ये उनकी ग्रोइंग एज है, उनके अंदर चेंजेस आ रही होती हैं, इंटरनल काफ़ी चेंजेस आती हैं। तो उसको एक डायरेक्शन देने की ज़रूरत होती है। तो आप उनको फिजिकल एक्टिविटी में लगा दें, या कोई ऐसा टेक्निकल साइड पर लेकर आए जिसकी वजह से बच्चे जो वो एंगेज रहें और एक पॉजिटिव एक्टिविटी की तरफ जाएं। तो ये उसी सिलसिले की कड़ी है, और मैं थैंकफुल हूँ इनका, मिनिस्टर साहब का और लशारी साहब का, कि वो उन्होंने जो वो काफ़ी अरसे बाद, यानी मैंने भी स्पोर्ट्स खेली पूरी लाइफ, मैंने कभी नहीं सुना कि इस तरीके के कोई कैंप जो है वो लगाए गए हैं। एसोसिएशंस करती हैं, तो ये एक बड़ा अच्छा इक़दाम है और इसको कंटिन्यू करना चाहिए। और उन्होंने मंथली बेसिस पर, यानी कि जनवरी में मुख्तलिफ एक्टिविटी होंगी, फरवरी में कुछ और होगा, ऐसे करके उन्होंने प्लान किया है। तो ये एक अच्छा इनिशिएटिव है। ज़बरदस्त जी, ज़बरदस्त। अच्छा शाह साहब, तव्हां खां बि पुछणु चाहींदमि त असां जेको आहे सो ॻाल्हायूं त पिया ग्राउंड्स ते, तव्हां त ॻाल्हि कई पंहिंजे स्कूल जी,
मुंहिंजो जेको बेसिक सुवालु हुयो त ओवरऑल ॾिसो न असां वटि ॿारनि खे इन्हनि एक्टिविटीज़ खां परे कयो वियो आहे, पोइ असां वटि जेको आहे न प्रोटेक्शन बि असांजे साम्हूं आहे। मां ईअं नथी चवां त स्कूल्स में सुठी तालीम नथी ॾिनी वञे, यकीनन सुठा नाला बि मौजूदु आहिनि, सुठो कमु बि थिए पियो, तालीम जो जेकॾहिं रेशो ॾिसिजे थो त असां वटि तमामु घणा यंगस्टर्स यूनिवर्सिटी ताईं पहुचनि पिया, पंहिंजी डिग्रीज़ वठनि पिया, ॿाहिरि ताईं सेटल थियनि पिया, पंहिंजी जॉब्स कनि पिया, पंहिंजे कैरियर खे ठाहिनि पिया। पर बेसिक रूट्स ते जेकॾहिं ॻाल्हायूं त असां वटि मूं चयो वेंदो आहे न त रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा त पोइ अस्पतालूं वीरान हूंदियूं, त इन ते कमु थियणु घुरिजे न। बिल्कुलु थियणु घुरिजे। असां त मूं तव्हांखे ॿुधायो त असां हर जेको साल अहिड़ा इवेंट कंदा आहियूं स्पोर्ट्स जा, इंटर स्कूल जीअं क्रिकेट आहिनि, असां ॿियनि स्कूलनि खे दावत ॾींदा आहियूं। हम एज ग्रुप जेके क्लास आहिनि उन्हनि खे बिल्कुलु हिकिड़ो मुक़ाबला थींदा आहिनि उन्हनि में। सही सही। त डिस्ट्रिक्ट लेवल ते इहे शयूं थियणु घुरिजनि। गेम्स बि मूं तव्हांखे ॿुधायो त सिहतमंद जिस्म ई सिहतमंद ज़हन ठाहे थो। बिल्कुलु। त पोइ उन हवाले सां इहा बि हुननि सॼो ॾींहुं हिकिड़े ॿार खे जेकॾहिं तव्हां डरबे में बंदि करे रखंदव जी जी त हुनजी नशो नुमाही गुल ई गुल आहिनि। तव्हां ॾिसो जेकॾहिं हुनखे छांव में रुॻो विहारे वेठा हूंदा त हुनजी पालना न थींदी। त इहे सभु शयूं आहिनि, बिल्कुलु विटामिन डी आहे हुन में, असांजे हॾ मज़बूत थियनि था। त अहिड़े हवाले सां इहे शयूं लाज़मी आहिनि ॿारनि जे लाइ। रुॻो ज़हनी मुक़ाबला न करे जिस्मानी मुक़ाबला बि हुअणु घुरिजनि। एजुकेशन जो इहो बि ज़बरदस्ती ज़बरदस्त। बिल्कुलु। अच्छा, ऑल सिंध टूर्नामेंट जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं त बहितर रहंदो। सो यस असम नदीम साहब असां ॻाल्हाइणु चाहींदव हिन बाबति? हाँ, तो इसमें जो ये ऑल सिंध हयात हाई स्पीड क्रिकेट लीग जो है वो टंडोजाम में मैं खुद ही ऑर्गेनाइज कर रहा हूँ। हमारी एक ऑर्गेनाइजेशन है पाकिस्तानी स्कूल स्पोर्ट्स ऑर्गेनाइजेशन, तो उसके प्लेटफॉर्म से कर रहे हैं हम लोग। और उसमें जो है पूरे सिंध से जो 8 बेहतरीन टीमें जो हैं वो हिस्सा ले रही हैं। उसमें हमने जो है मेहरान टीवी का भी मैं शुक्रिया अदा करूँगा कि वो हमारा मीडिया पार्टनर है उसके अंदर। और उसके अलावा जो है जिन लोगों ने कोलैबोरेट किया, जैसे अमेरिका से डॉक्टर अमान अकबर हैं और अदनान ताज साहब हैं हैदराबाद, इन दोनों अशखास का ताल्लुक हैदराबाद से हैं, तो वो भी मेरे साथ इस टीम का हिस्सा हैं। चीफ पैटर्न है और प्रेसिडेंट हैं, फिर फवाद शेख साहब हैं और रियान आजम चिश्ती और खुर्रम अली मिर्जा, ये लोग हैं जो काम कर रहे हैं मेरे साथ। तो एक अच्छा इवेंट हमने इसलिए ऑर्गेनाइज़ किया यहाँ पर कि कराची या बड़े शहरों में तो एक अच्छी एक्टिविटी आपको नज़र आती है, पर हमारे इस साइड में टंडोजाम हो गया या टंडो लयार है या उधर इस किस्म की कोई एक्टिविटी या कोई टूर्नामेंट नज़र नहीं आता है जो इस लेवल का हो, जिसमें नेशनल या इंटरनेशनल प्लेयर या फर्स्ट क्लास प्लेयर खेल रहे हो। तो इस टूर्नामेंट के अंदर वो तमाम प्लेयर्स खेल रहे हैं जो सिंध की क्रिकेट खेलते हैं या हैदराबाद की खेलते हैं या पाकिस्तान की खेलते हैं। उसे ये मुसाबकती टूर्नामेंट कह लें आप कि उनके बराबर लाने की हमने कोशिश की है। और ये साल में 2 साल में मैं कोशिश करता रहता हूँ कि जो इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज़ करें और बच्चों को जो एक अच्छी क्रिकेट जो है हम दें। तो उसके तकरीबन राउंड मैचेस हो गए हैं। कराची से भी हमने टीम बुलाई थी, लारोस क्रिकेट क्लब था, ठीक है ना, और हैदराबाद के भी हैं 2-3 क्लब, एम्स है और अपना उसके अलावा शाहताज है और मुख्तलिफ क्लब हैं वो यहाँ पर खेले। उसमें वही लड़के जो अमूमन क्रिकेट खेलते हैं और प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे होते हैं। तो ये एक कोशिश है और मेहरान टीवी का मैं अगेन जो है शुक्रिया अदा करूँगा। सही सही, ज़बरदस्त चीज़, ज़बरदस्त। मेहरान टेलीविजन जी करें तव्हां ॻाल्हि कई। अच्छा, एक और चीज़ का सॉरी कि उसकी हमने बाकायदा ओपनिंग की थी, उसमें मरियम किरियो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर वो चीफ गेस्ट थी और अनवर हुसैन खानजादा जो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी के डायरेक्टर स्पोर्ट्स हैं वो गेस्ट ऑफ ऑनर थे और दीगर लोग भी आए हुए थे, फर्स्ट क्लास और इंटरनेशनल प्लेयर्स भी आए हुए थे उसके अंदर ना। ये वहाँ पर ही हमने किया था और इंशाल्लाह उसकी क्लोजिंग करेंगे तो आप लोगों को भी इन्वाइट करेंगे इंशाल्लाह जी, इंशाल्लाह। तव्हां मेहरान टेलीविजन जी ॻाल्हि कयो पिया, मेहरान टीवी नेटवर्क जी, त डेफिनेटली असां जी त इहा कोशिशि हूंदी आहे त पोइ अव्हांखे हर शइ खां अपडेट कंदा रहूं। मेहरान टीवी नेटवर्क जो सुठो हिकिड़ो कमु आहे। हिते वेही करे ॻाल्हि मां इन जे लाइ नथी कयां त बिकॉज़ मां हिते वेठी आहियां, पर असां जेको आहे हैदराबाद लेवल ते ॾिसूं था त हिकिड़ो पंहिंजो सैटेलाइट चैनल मौजूदु आहे जेको ओवरऑल हिते वेही करे तमामु शयुनि खे कवरेज ॾिए थो। त इहा असांजे लाइ, तव्हां जे लाइ, सभिनीनि जे लाइ हिकिड़ी बहितरीन ॻाल्हि ज़रूरु आहे। अच्छा जी, अव्हां खां मां पुछणु चाहींदसि दुनिया जा तमामु मुल्क जिते तव्हांजो विज़िट रहियो आहे, मां अनाउंस ज़रूरु करणु चाहींदमि, वटि मैंशन आहिनि सऊदी अरब, दुबई, टर्की, लंडन ऐं ईरान, इराक, तमामु दुनिया जा इहे मुल्क जिन जो हिकिड़ो नालो आहे ऐं पाण जेको आहे सो तरक़ी वारनि मुल्कनि में उन्हनि खे काउंट करियूं था। छा विज़िट में सभ खां बहितर शइ रही आहे? बेसिकली हुते जी गवर्नमेंट हुननि उस्तादनि ते
फेथफुल करे थी। असां वटि हिते फेथ जो फुक़दान आहे। ॿियो त टियों असांखे शामिल बि नथो कयो वञे न। उन जेको मेन स्टेक होल्डर आहे टीचर, जेको उते ॿार जी नफ़सियात खे सुञाणे थो, हुन इलाइक़े जो छा कल्चर आहे, हुनजे इलाइक़े जी छा जेको ज़रूरत आहे, उन हिसाब सां असां हुनखे ट्रेन कंदा आहियूं। हुनजी रहणी कहणी कहिड़ी आहे हुनखे ॾिसी करे हुनखे ट्रेन कबो आहे। असां वटि इन शइ ते कमु थियणु घुरिजे। गुलानबी मोराई साहिबु तमामु बहितरीनु कमु कयो पहिरीं सॼी सिंध में जेको तइलीमी दौरा कई, उते ऑफिसरनि सां मिलियो, उस्तादनि सां मिलियो, त हिकिड़ो पुल जो किरदारु कयो, हुन अदा कयो। हुन हिकिड़ी एजुकेशन सोसाइटी बि ठाही, हुन में बि असांजो ज़िलो बि हुन में शामिलु हुयो। मूंखे बि चयो, पर मूं वरी पोइ हिकिड़े दोस्त खे जेको शामिलु करायो, हिते ॿ टे मीटिंग्स बि थियूं। हीअ मुसलसल हिकिड़ो जहद आहे। जीअं असां जेकॾहिं हींअर कल्चर डे था मल्हायूं त किन मीडिया चैनल हुनखे जेको तइलीम सां मनसूब ॾिनो, हींअर जेको सिंधी जे दरियाउनि ते हीअ एजुकेशन सिर्फ़ु हिकिड़ो उस्ताद तब्दीली नथो आणे सघे। जेकॾहिं असांजा इदारा, मूं पहिरीं बि इहा ॻाल्हि कई, फ़र्द जेकॾहिं असांजो रुॻो साथ ॾियनि, असांजी ॻाल्हि जेका हक़ीक़त आहे उनखे जेकॾहिं उजागर करे विझनि, तॾहिं अधु मसइला असांजा सोल्व थी सघनि था। असांजा ऑफिसरनि जेकॾहिं उते वीचारा वेंदा बि आहिनि त उहे अॻियां सेक्रेटरियुनि जे अॻियां या मिनिस्टर साहिब अॻियां ॻाल्हाए नथा सघनि, छो हुनखे ख़बर आहे सुभाणे मुंहिंजी जॉब न वञे हली। आउं सच थो चवां त जेसीं ताईं असां वेही हिक ॿिए खे न ॿुधंदासीं, तेसीं असांजा मसइला ऑन ग्राउंड ईंदा कोन ऐं न को हल थींदा। त उन लाइ माण्हू खे असां हिकिड़ो चाहियूं था अहिड़ी हिकिड़ी ब्रिज क़ाइमु थिए जेका उस्ताद ऐं हुकुमराननि जे दरमियान या ऑफिसर ब्यूरोक्रेसी जे दरमियान हिकिड़ो किरदारु अदा करे। सही सही, उहा ई ॻाल्हि त असां वटि वसाइल घटि आहिनि पर मसाइल तमामु घणा आहिनि। सो मसइला किथे कोन हूंदा। मां कॾहिं कॾहिं इहो सुवाल पंहिंजे प्रोग्राम में रखंदी आहियां त मसइला त हर जॻह ते हूंदा आहिनि, हर इंस्टीट्यूट में हूंदा आहिनि, हर हंधि हूंदा आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां जेके डेवलप्ड कंट्रीज़ ॾिसंदा आहियूं, छा उते मसइला न हूंदा आहिनि छा? उते बि त असां जहिड़ा ई माण्हू रहंदा आहिनि न। पर ॻाल्हि इहा आहे त आइडेंटिफाई कयो वेंदो आहे प्रॉब्लम्स खे ऐं उनजा सोल्यूशन्स ॾिना वेंदा आहिनि। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई न त टेबल टॉक, बेसिकली उनजी असां वटि घटिताई आहे। असां वटि उस्तादनि खे उन तरीक़े सां फैसिलिटेट नथो कयो वञे। पर ख़ैर वरी बि जेके बि तमामु उस्ताद जिथे जिथे बि पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, अवां पेशनेट थी करे जेकॾहिं कमु कयो पिया त अवां तारीफ़ जे क़ाबिल ज़रूरु आहियो। ऐं इहो बि ट्रेनिंग्स में अक्सर मां बि इहो ॿुधंदी आहियां त असां वटि जेको आहे सो मसइला त ठीकु आहिनि, पर जेके शयूं मौजूदु आहिनि, जेके रिसोर्सिस मौजूदु आहिनि, उन्हनि में कमु करण बि त कमालियत आहे न। ख़ैर असां लाइव कॉल असां वटि आहे, उन्हनि जी तरफ़ वधणु चाहींदसि मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मैडम तारा कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आउं बिल्कुलु ठीकु आहियां। अव्हांजो नालो छा आहे, किथां खां पिया ॻाल्हायो? मां जगत सिमरान पियो कयां त मुझे को पंहिंजो छिड़का डिस्ट्रिक्ट इस्लामाबाद का। मैं सर से सवाल करना चाहता हूँ कि यहाँ पर जो हम खेलों का जो जुनून है, टैलेंट भी है, शौक भी है, यहाँ पर कोई ऐसा मतलब ग्राउंड और यहाँ पर कुछ सहूलियत नहीं है हमारे पास डिस्ट्रिक्ट इस्लामाबाद में। वो बलूचिस्तान के मतलब बात है, वहाँ पर बलूचिस्तान हमारे नजदीक है, मतलब लास्ट में एंड में हमें, तो यहाँ पर कुछ होना चाहिए। यहाँ पर टैलेंट भी है खेलने के लिए, मतलब कोई मतलब सहूलियत नहीं है यहाँ पर खिलाड़ियों के लिए। हम नौजवान टैलेंट मतलब ऐसे ज़ाया हो रहा है। जी बिल्कुल बिल्कुल, आप बिल्कुल सही कह रहे हैं। जकमाबाद से आपने कॉल की है ऐं मां चाहींदसि त इहो क्वेश्चन पंहिंजे प्रोग्राम में रखां। थैंक यू सो मच। इन खां अलावा का ॿी ॻाल्हि आहे त तव्हां प्लीज़ करे सघो था। प्रोग्राम कीअं लॻे पियो? ॿियो साईं खां इहो सुवालु आहे जेको तालीम जी ॻाल्हि करे थो। तालीम त हिते असां वटि अहिड़ो मतिलबु निज़ाम आहे त मतिलबु स्कूल में सभु कुझु आहे, मतिलबु टीचर न आहिनि। मतिलबु टीचर जी मतिलबु कमी आहे, टीचर अचनि न पिया। मतिलबु इहो असां वटि जेको आहे न असांजे पंहिंजे ज़िले जमाबाद में आहे, साल के स्कूल में मतिलबु इहो आहे, मतिलबु आज़ार आहे, माना टीचर न आहिनि, ॿार आहिनि। ऐं जेके ॻोठनि जा हिते मुंहिंजो पंहिंजे मां पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि कयां त फनता जिते स्कूल बि आहे, लेकिन उते जेको आहे न मतिलबु पंहिंजो न टीचर आहे, न को मतिलबु अहिड़ी सहूलियत आहे। अगरि बिल्डिंग आई त वरी उहा हली वई, मतिलबु कंहिं माना मतिलबु सम्झो था तव्हां पाण हिते निज़ाम अहिड़ो आहे। ठीकु ठीकु, बिल्कुलु बिल्कुलु। मैनेजमेंट जी तव्हां ॻाल्हि कई आहे, स्कूल्स जी तव्हां ॻाल्हि कई आहे, ग्राउंड्स जी तव्हां ॻाल्हि कई आहे। मूंखे तव्हां जूं ॻाल्हियूं ऐं तव्हांजा क्वेश्चन्स तमामु सुठा लॻा आहिनि। मां चाहींदमि त इन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे प्रोग्राम में रखां। जकमाबाद मां तव्हां कॉल कई आहे, बेसिकली तव्हां जकमाबाद खां ॻाल्हाए रहिया आहियो। मां हिकिड़ी पॉइंट ज़रूरु हिते ऐड करणु चाहींदमि, ऐं इहा मुंहिंजी तव्हां सां रिक्वेस्ट बि आहे, गुज़ारिश बि आहे। त ॾिसो, मोबाइल फ़ोन तव्हां वटि आहे ऐं अव्हां वटि फेसबुक, सोशल अकाउंट्स, इंस्टाग्राम, ट्विटर अव्हां वटि हूंदा। ऐं जेकॾहिं न आहिनि त तव्हां पंहिंजा अकाउंट्स ज़रूरु ठाहियो। जिथां जो तव्हांजो मसइलो आहे न, जेको प्रॉब्लम आहे, स्कूल आहे उते उस्ताद न आहिनि,
तव्हां जेकॾहिं नंढी वीडियो क्लिप ठाहींदव ऐं तव्हां सोशल मीडिया ते रखंदव त उहा शइ सर्कुलेट थींदी, तमामु माण्हुनि ताईं पहुचंदी ऐं थी सघे थो त हुन सां हिकिड़ो सुठो हल बि निकिरी अचे तालीम जे हवाले सां ऐं पंहिंजे इलाइक़े में सुठियुनि एक्टिविटीज़ जे हवाले सां। अवां यंग आहियो, अवां इहो कमु कयो, अवां पंहिंजा साथी तयारु कयो, इन तरह जो कमु ज़रूरु कयो, अवां करे सघो था। ऐं मां ब्रेक तरफ़ वधां थी, पोइ हीअ जेके ॿ सुवाल आहिनि अव्हांजा मां ॿिन्हिनि महिमाननि सां कंदसि, सो तव्हां बि इंतज़ारु कजो। नंढिड़ो ब्रेक आहे, वापसि अचूं था ऐं कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। व्यूअर्स सभिनीनि खे वेलकम चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं मुंहिंजे अॻण ते अॼु जेके महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां जेको डिस्कस असां करे रहिया आहियूं, तमामु सुठो डिस्कशन हली रहियो आहे। नंढिड़ो ब्रेक हुयो, मां वापसि अची चुकी आहियां ऐं मां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ हिकु ॿिख अॻिते वधाइणु चाहींदमि। एसएम नदीम साहब, पहले हम आपसे आंसर लेंगे जो हमारे कॉलर का क्वेश्चन था, तो जैकबाबाद में जेको आहे सो असां वटि ग्राउंड्स ऐं फैसिलिटीज़ कोन आहिनि। आप क्या समझते हैं? मतलब जाहिर सी बात है, वैलिड क्वेश्चन है ना, होनी चाहिए ना। की तो आप एक साथ फैसिलिटीज़ प्रोवाइड भी नहीं कर सकते, पर वहाँ पे जो है इंटरनेशनल लेवल का जो है फुटबॉल का जो है वो सिंथेटिक ग्राउंड जो है वो ज़रूर जो है गवर्नमेंट ऑफ सिंध ने यानी स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो है उन्होंने वहाँ पे जो है वो प्लांट किया है। और उसके अलावा हॉकी की एस्ट्रोटर्फ भी है। और फुटबॉल में तो बड़े मतलब जैकबाबाद एक ऐसा इलाका है जरखेज़ के लिए हम फुटबॉल के हवाले से कि वहाँ पे आसिफ खुदाबख्श जैसे प्लेयर और जुल्फ़कार शाह जैसे प्लेयर जो है वो निकले, उन्होंने पाकिस्तान के लिए सर्व किया है। हालांकि वो हैदराबाद से बहुत छोटा है, हैदराबाद से मकसद काफ़ी जो है ना फार बेटर जो है वहाँ पे फुटबॉल होती है। हॉकी आप कह सकते हैं कि वहाँ पर इतनी अच्छी नहीं होती। फिर देखें एक और चीज़ भी है कि जो लोग एसोसिएशंस में बैठे हैं, जो ओहदे लेकर बैठे हैं ना, ये उनका भी थोड़ा सा रोल बनता है कि आप आगे परसू करें। ठीक है, कोई शॉर्ट फॉल है, आपके पास कोई ग्राउंड नहीं है, ठीक है। अब एथलेटिक ट्रैक है, अगर आप कहें कि हर डिस्ट्रिक्ट में हो जाए तो ये तो इम्पॉसिबल सी बात है कि इतनी जल्दी हो जाना। अच्छा, पहले गवर्नमेंट ऑफ सिंध के पास स्पोर्ट्स डिपार्टमेंट में क्या था कि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स अफसरान ही नहीं थे। तो वो अभी 1-1.5 साल हुआ है तो वो अपॉइंट हुए हैं। अब उनको भी थोड़ा सा टाइम चाहिए कि 2-4 साल जो है वो यूज टू हों, चीज़ों को समझें, ठीक है ना। तो उसके बाद अगर इनका कोई है ऐसा इशू है तो वहाँ पे हैं, मसूद हैं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, उसके पास जाएँ, उनसे जाके एप्लीकेशन दें और उनसे मीटिंग करें कि भाई हमें जैकबाबाद के अंदर जो है हमें कौन कौन सी ग्राउंड जो है वो नहीं है, आप आगे जो उस चीज़ को फॉरवर्ड करें। फिर वहाँ से जो जवाब आता है फिर उसके बाद जो फिर वो आप देखेंगे वो क्या करते हैं। लेकिन ये कि मैंने देखा बजट के अंदर हर साल जो है स्पोर्ट्स डिपार्टमेंट कहीं ना कहीं कुछ ना कुछ, अभी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी के अंदर एस्ट्रोटर्फ का जो है इन्होंने प्रोजेक्ट दिया है, ठीक है। पब्लिक स्कूल आप देख लें, यहाँ पे मिनी स्पोर्ट्स कम्प्लेक्स लगाया है, टन मोहम्मद खान है, बदीन है, मुख्तलिफ जगहों पे मुख्तलिफ ग्राउंड। असम नदीम साहब, मैंने ये पॉइंट रखा ना प्रोग्राम में कि हमारे पास वसाइल ठीक है कम हो सकते हैं, मसाइल बहुत ज़्यादा हैं, लेकिन कम मसाइल में आप जो है अपना अच्छा किरदार अदा करें, कोशिश करें कि आप कुछ बेहतर कर सकते हैं तो करें। और दैट वाज नॉट माय सजेशन, मैं सजेस्ट नहीं कर रही, लेकिन ये भी मैंने एक पॉइंट रखा कि जहाँ पर आप मौजूद हैं, वी ऑल हैव मोबाइल्स एंड आवर सोशल अकाउंट्स, तो आप जो है वो उसका पॉजिटिव इस्तेमाल करें, उन चीज़ों को दिखाएं, लोगों तक पहुँचाएं, आइडेंटिफाई करें आप। अगर कोई है चीज़ें ऐसी लैग करती हैं आपके सिटी के अंदर, कोई चीज़ नहीं है ऐसी या कोई कमी बेशी है, तो उसको आप आइडेंटिफाई करें। सोशल मीडिया मौजूद है, पहले के दौर में तो कुछ भी नहीं था, लोग जो है वो परेशान नहीं रहते थे। अब तो सोशल मीडिया है, मुझे 30 सेकंड के अंदर पता नहीं वीडियो कहाँ से कहाँ पहुँच जाती है। हाँ बिल्कुल बिल्कुल, आप सही कह रहे हैं, बिल्कुल सही कह रहे हैं। अच्छा जी, असां अॻियां वधंदासीं, असां जेको आहे सो शाह साहब खां पुछणु चाहींदासीं त वरी जैकबाबाद जे स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त मतिलबु हिकिड़ो स्कूल मौजूदु आहे, हिकिड़ी बिल्डिंग मौजूदु आहे। वी आर नॉट टॉकिंग अबाउट द इंफ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग्स जी बि ॻाल्हि नथा कयूं, सहूलियतूं आहिनि न आहिनि, हिकिड़ी बिल्डिंग फॉर एग्ज़ाम्पल मौजूदु आहे, उस्ताद मौजूदु न आहिनि, त मतिलबु ॻाल्हाए सघिजे थो त छा थींदो असांजे हिन सोसाइटी में जिथे स्कूल में उस्ताद नथो अचे। यस प्लीज़। बेसिकली हुन उस्ताद जे न अचण जी ॻाल्हि कोन कई आहे, हुन इहो चयो असां वटि उस्ताद आहे ई कोन। ताज़ो हींअर साईं सरदार शाह तमामु बहितरीनु कमु कयो, सिंध में 50,000 खां मथे जेका उस्तादनि जी शॉर्टेज हुई उहा ख़तमु कई वई। हाणे डिस्ट्रिक्ट जो जेको DO आहे उनजो इहो कमु हुयो त क्लोज स्कूल ॾेखारे हा त उते अपॉइंटमेंट थी वञे की माण्हू खे रोज़गार बि मिली वञे। अॼु बि असां वटि जेके से वेटिंग में वेठल आहिनि
IBA टेस्ट थी आहे जेके थी वई उहे वेटिंग में वेठा आहिनि नौजवान केतिरा ई रिटायर थिया ॿिया थिया पर इहा कीअं रहिजी वियो ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको जेकमाबाद ज़िलो आहे असांजो पेटे लफ़े जो मरकज़ी सदर इंतज़ार छलगिरी साहिबु वली मोहम्मद इंतज़ार छलगिरी साहिबु उनजो ज़िलो आहे सिंध जो हिकिड़ो ॾाहो माण्हू आहे जंहिं प्राइमरी तइलीम लाइ घणो कुझु कयो आहे मूंखे अफ़सोस थो थिए त हुनजे ज़िले जो जेकॾहिं को स्कूल अहिड़ो रहिजी वियो जंहिंमें उस्ताद ई अपॉइंट न थियो इहा वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा जेकॾहिं साईं सरदार शाह ताईं या सेक्रेटरी तइलीम ताईं इहा ॻाल्हि वेंदी त उन जेकमाबाद जे अपॉइंट थियल त ज़रूर हूंदो कीअं थो थी सघे अपॉइंट न थियल हुजे पर जेकॾहिं उहो ऑन टाइम जेको आहे सो पंहिंजी ड्यूटी आवर्स में नथो अचे दैट कैन बी क्वेश्चन त छो आख़िर इहा हिकिड़ी अलॻि शइ थी वई इन जे लाइ त ॾिसो जज़ा ऐं सज़ा जा इदारा मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो उस्ताद को सलेमानी टोपी त नाहे पियल न हुनखे सही था चओ सही हेतिरा वॾा ऑफिसर्स सेक्रेटरीट खां वठी हिकिड़े काउंसलर ताईं ऐं उनखां पोइ बायोमेट्रिक बाक़ाइदा हिकिड़ो डिपार्टमेंट कयो खोलियो वियो आहे हाणे एतिरनि हूंदे बि जेकॾहिं उस्ताद न पियो ड्यूटी करे त पोइ इहो फॉल्ट उस्ताद जो नाहे उन्हनि इदारनि जो आहे गवर्नमेंट जी सोच जो आहे इहा शइ जेका आहे अच्छा हीअ पॉइंट तव्हांखे कीअं लॻी त तव्हां जेको आहे सो पंहिंजे गैजेट्स जो पंहिंजे मोबाइल्स जो सही इस्तेमालु कयो हिन वक़्त में पंहिंजे शूज़ खे जेको आहे सो माण्हुनि ताईं पहुचायो सुठी शइ आहे अॼुकल्ह त इहो ई हिकिड़ो वे आहे जो तव्हां पंहिंजो आवाज़ु जेको आहे आला ऐवाननि ताईं पहुचाए सघो लाज़मी आहे ॾिसंदा हूंदा हू कमेंट्स हुन ते नथा ॾियनि हिकिड़ी अलॻि शइ आहे पर हुननि जे माइंड में अची वेंदी आहे हिकिड़ी शइ ताज़ो आउं हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ी पोस्ट मूं रखी हुई त असांजे DO हुनखे ॾिठो त हिकिड़ी किताब में एरो जी स्पेलिंग हिकिड़ी लिखी पई आहे ॿिए किताब में ॿी लिखियलु हुई मूं ॿई फोटू कढी हिकिड़ी पोस्ट रखी त असांजे DO हुनखे ॾिठो जॾहिं मीटिंग थी त हुन इहो क्वेश्चन रेज़ कयो हुते त भई हीअ छा आहे हिकिड़े में हिकिड़ी स्पेलिंग ॿिए में ॿी त उते जो जेको वेठो बोर्ड हुयो हुन चयो सवाल ई पैदा नथो थिए हेतिरे हथनि खां जेको हीअ किताबु निकिरे थो हुनखां पोइ थो अचे ईअं अहिड़ी मिस्टेक न थींदी त हुन मुंहिंजी उहा पोस्ट हुनखे ॾेखारी त हीअ ॾिसो त हुन तस्लीम कयो त वाक़ई ग़लती आहे ऐं इनशाला आईंदे जेको असांखे त इहा शइ आहे हू कमेंट्स भले न ॾियनि पर उन्हनि ताईं ॻाल्हि पहुची वञे थी ज़बरदस्ती तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो अच्छा असां उनखां अलावा तरबियत जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं अगेन उहे बुक्स ॿारनि खे पढ़ाइण कुझु ॿियो आहे पर ॿारनि खे पंहिंजो ॿार सम्झी ऑन करणु ऐं पंहिंजनि बचनि जी संभालणु उन्हनि जी सुठी तरबियत करण में उस्ताद जो केतिरो किरदारु रहे थो बिल्कुलु हिन में मेन शइ मूं तव्हांखे ॿुधायो त आहे ई उस्ताद जो किरदारु उस्ताद जेसि ताईं चवंदा आहिनि पराया ॿार रोता है तो सर में दर्द होता है अपना रोता है तो दिल में दर्द होता है जेसीं ताईं असां हुन ॿार खे ऑन न कंदासीं पंहिंजो ॿार न सम्झंदासीं असीं न पढ़ाए सघंदासीं त उन लाइ पहिरीं उस्ताद में इहा माण्हू चवंदा भई ममता माउ जी ममता हूंदी पर आउं चवंदो उस्ताद जी जेका ममता आहे न तव्हां यकीन कंदव त अहिड़ा ॿार बि आहिनि मुंहिंजो हिकिड़ो नंढो पोटो आहे की असांजे उस्ताद वटि पढ़े थो असां गॾिजी तव्हां यकीन करे हुन वटि जॾहिं क्लास में वेंदो आहे त मूं वटि ई नथो अचे त इहो पंहिंजा आहे पाए उस्ताद में इहे स्किल हुअणु घुरिजनि न त ॿारु जेको आहे त क्लास छॾे न वञे असां वटि मोकल थी वेंदी आहे ॿार रांदि वेठा हलंदा बाबा घर वञो हाणे टाइम इलाही थी आहे हालांकि प्राइमरी स्कूलनि में 2 बजे ताईं जी हाणे मोकल पई थिए ऐं तव्हांजे प्रोग्राम में तवसुस सां इहो पाण वरी तइलीम खे गुज़ारिश कंदुसि त प्राइमरी जा नंढड़ा ॿार आहिनि ईसी में 4.5 साल खां असां वटि वधि में वधि 12 साल ताईं जो ॿार आहे हाणे सुबुह जो अचे थो त गैस कोन्हे नाश्तो कोन्हे थियलु ॾींहं जो 2 बजे ताईं वेहणु हुनजे लाइ इहो असां पायूं था त इहो ज़ुल्म आहे ऐं हुन दौरान में वरी हिकिड़ी ॿी शेप थिए पई त लाइट न आहे के क्लास अहिड़ा आहिनि जेके डार्क आहिनि हुन में उस्ताद बोर्ड ते बि नथो पढ़ाए सघे गर्मी में तव्हां ॾिसो जेकॾहिं 2 कलाक लाइट न हुजे त माहौल ई न हूंदो ॿार उस्ताद पढ़ाई कीअं सही ॻाल्हि आहे ॿी हींअर ताज़ी हिकिड़ी शइ कई पई वञे त 40 स्टूडेंट ते पर हिकिड़ो टीचर ग़लति आहे इहा ग़लति आहे बिल्कुलु बिल्कुलु 40 ॿार जेके हलो जेतिरा असां फार 400 आहिनि 10 टीचर थी विया 10 टीचर मां जेकॾहिं 2 मोकल करे 80 ॿार केॾांहुं त वेंदा हुए सही ॻाल्हि आहे केरु उन्हनि खे पढ़ाईंदो मलाइक पढ़ाईंदो या ॿियो केरु पढ़ाईंदो उन्हनि जो त सॼो ॾींहुं सही ॻाल्हि आहे आसमानी मखलूक त कोन ईंदी न ॿी ॻाल्हि त असां वटि जेको आहे सो स्टैंडर्डाइज़्ड जॾहिं उन हर शइ खे कयो वेंदो त पोइ यकीननि इहो हिकिड़ो उस्ताद सां ज़ुल्म आहे बाबा हुनखे 40-50 ॿार हिक हंधि तव्हां ॾी था छॾियो बिल्डिंग्स जो सही न हुजणु जीअं मां प्रॉब्लम्स जी ॻाल्हि कई या वॉशरूम्स जो सही न हुजनि पाण इहे अक्सर मसइला ॾिसूं था सिंध जे स्कूलनि में लाइब्रेरी जो न हुजणु असां वटि छितुनि जो सही न हुजणु चापड़ किरी रहिया हूंदा आहिनि आए ॾींहुं का न का रिपोर्ट ईंदी रहंदी आहे
उन खां अलावा पाणी जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि, लाइट जो इशू पूरे पाकिस्तान में या पूरी सिंध में इहो इशू आहे त स्कूल्स त इन खां बचियल कोन आहिनि, पर स्कूल्स खे सही हुजणु खपे, उन ते कमु करणु खपे। पर मां सम्झां थी त असां वटि जेको आहे न आम माण्हुनि जो किरदारु ज़रूरु काउंट थिए थो, आस पास जा माण्हू बि ऑन कनि, उहे बि ॻाल्हाइनि त जीअं उतां जूं जेके फैसिलिटीज़ आहिनि घटि में घटि उहे फैसिलिटीज़ जेके आहिनि बेसिक फैसिलिटीज़ स्कूल जे हद ताईं उहे मिली सघनि। अच्छा एसएम नदीम साहब, आपसे भी पूछना चाहूँगी, हालांकि मैं जानती हूँ कि ये इस तरह का डिस्कस हमने काफ़ी प्रोग्राम्स में किया है, लेकिन आज जैसे कि यहाँ पे उस्ताद बैठे हुए हैं, वो स्कूल की बात कर रहे हैं, वो तालीमी निज़ाम की बात कर रहे हैं, कैरिकुलम की बात कर रहे हैं, पेरेंट्स की बात कर रहे हैं, बच्चों की बात कर रहे हैं, और ये आप स्पोर्ट्स के हवाले से बात कर रहे हैं, तो कितना ज़रूरी है स्कूल्स में भी ग्राउंड्स होने चाहिए, स्कूल्स में भी इस तरह की एक्टिविटीज़ होनी चाहिए ताकि बच्चा तालीम के साथ साथ जो है मुख्तलिफ़ चीज़ों को भी अंडरस्टैंड करे, उसकी विल पावर पे भी काम करना चाहिए ना। बिल्कुल, फिजिकल एजुकेशन इज ए इंटीग्रल पार्ट ऑफ जनरल एजुकेशन। यस, ठीक है। अच्छा, स्पोर्ट्स आपको क्या सिखाती है, चाहे वो बच्चा हो बड़ा हो? सबसे पहले तो आपको हारना सिखाती है कि आप हारते कैसे हैं, एक्सेप्टेंस, हाँ, मुझे हजम करना, वो आप हारने के बाद आपकी फीलिंग क्या होती है, ठीक है ना, विन वाली सिचुएशन। बिल्कुल बिल्कुल। देखिए बाकी किसी और चीज़ में आपको ये चीज़ नज़र नहीं आएगी कि आप हार गए या क्या। अच्छा, फिर उसके बाद आप खेलते हैं, उसमें आपको चोट भी लग जाती है, मतलब बॉक्सिंग एक खेल है, ठीक है, उसमें आप जो वो पंच लग रहे हैं और ये, उसके बाद हारने जीतने के बाद शेक हैंड करते हैं, एक दूसरे को अप्रिशिएट कर रहे होते हैं, तो ये बाकी किसी और फील्ड में नज़र नहीं आएगा आपको, ये स्पोर्ट्स में नज़र आता है। अच्छा, फिर जो बच्चों की जो नशोनुमा है ना, उस पर बड़े पॉजिटिव असरात होते हैं इसके, जो आपने कहा ना स्कूल्स के अंदर। असल में हमारा जो भी स्ट्रक्चर है, चाहे वो तालीमी निज़ाम हो या स्पोर्ट्स का जो सिस्टम है, वो अगर आप प्राइमरी लेवल से स्टार्ट अच्छा करेंगे तो वो ऊपर आपको अच्छे बच्चे भी मिलेंगे, पढ़े लिखे भी मिलेंगे, अच्छे स्पोर्ट्स खेलने वाले बच्चे भी मिलेंगे। अब हमारा फोकस कहाँ आता है कि प्राइमरी में तो हम जो है इतना फोकस करते नहीं है, और उसमें हायर सेकेंडरी में, जब कॉलेज में बच्चा आता है तो फिर वालिदैन की भी दौड़ें लगती हैं कि अभी इसका क्या, इसकी कौन सी डायरेक्शन दें, इसको कहाँ पर लेकर जाएं। अच्छा, जो बाकी अहबाब हैं उनकी भी, कि इदारों की भी या कॉलेज के अंदर भी कि इंटर कॉलेजेट खेलना है, ये करना है, तो जो बेसिक चीज़ें हैं ना, बेसिक, वो आप प्राइमरी लेवल पर सिखाएं। अब यकीन करें 91 के अंदर पहले सिंध स्कूल गेम्स हुए थे लड़काना के अंदर, हाँ। दूसरे हुए कराची में, तो उससे भी काफ़ी बच्चे निकले थे, और उसके अंदर हमने देखा कि हम लोग भी थे उसमें शामिल, हम भी उन्हीं गेम्स की पैदावार हैं, यानी कि 8वीं में या ऐसे कुछ थे हम। तो कहने का मकसद ये है कि आप जो प्राइमरी लेवल को फोकस करें, आप चाइना चले जाएं, दीगर मुल्कों, अच्छा न्यूजीलैंड एक ऐसा मुल्क है उसमें हाईली क्वालिफाइड जो टीचर्स हैं या जो भी जितने भी पीएचडी डॉक्टर्स हैं, उन्होंने नीचे लेवल पर लगाए हुए बच्चों, ये नहीं कि, ये बड़ी अच्छी बात की आपने। अब हमारे यहाँ क्या है कि हमारे यहाँ जो पीएचडी होता है वो यूनिवर्सिटी के बच्चों को पढ़ा रहे हैं। अब भाई वो यूनिवर्सिटी के बच्चे तो बाशऊर होते हैं, उनके अंदर इतनी आगाही होती है एजुकेशन की कि वो सारी चीज़ें खुद भी कर सकते हैं, इंटरनेट का दौर है। आप नीचे आए, थोड़ा प्राइमरी लेवल पर आए, प्राइमरी लेवल पर आकर साइकोलॉजी को समझें, बच्चों को सही ट्रीट करें, उनकी मेंटोरिंग करें, उनको गाइड करें, बिल्कुल, बेसिकली उनको बनाना होता है। जी जी, असां वटि जेको आहे सो मास्टर्स जी डिग्री जंहिं वटि हूंदी आहे और BS 4 years जी जंहिं वटि डिग्री हूंदी आहे, या तव्हां जेको आहे सो अॻियां पंहिंजी स्टडी खे कंटिन्यू कयो पिया, कंहिं बि स्कूल में CV ईंदी, उनखे घटि क्लास खे न पढ़ाइणो हूंदो आहे, तव्हां वटि एक्सपीरियंस हुजे या न हुजे, हू चवंदो त बाबा असां जेको आहे नंढनि ॿारनि सां मथो न हणंदासीं। सो असां वटि कुझु पंहिंजा तरीक़ेकार तब्दील आहिनि, कुझु असां वटि निज़ाम तब्दील आहिनि, कुझु असां वटि स्ट्रेटेजीज़ ॾाढियूं जेको आहे सो तब्दील आहिनि, असां एक्सेप्ट नथा कयूं इन्हनि शयुनि खे। बेसिकली इन्हनि शयुनि ते जेकॾहिं सुठी तरह वर्क थींदो त यकीनन असांखे सुठा नताइज मिलंदा। वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, नंढड़ो ब्रेक आहे, वरी जल्दी सां वापसि अचां थी ऐं कंटिन्यू कयां थी अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी, अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में स्पोर्ट्स जी जॾहिं ॻाल्हि अचे पई त मूं वटि हिकिड़ी सुठी न्यूज़ अवां जे लाइ मौजूदु आहे, स्पेशली बदीन जे लाइ। बदीन जा तमामु नौजवान हिन मां ही जेको मौक़ो आहे हुन मां फ़ाइदो तव्हां हासिलु करे सघो था। फ्री कोचिंग क्लासिस फॉर स्पोर्ट्स तव्हांखे ॾिना वेंदा। स्पोर्ट्स कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि से उहे रांदियूं जिन जा क्लासिस तव्हांखे ॾिना वेंदा, बैडमिंटन, क्रिकेट, मल्ह, कराटो,
गर्ल्स फॉर गर्ल्स बि ऐं फुटबॉल कराटे जी ट्रेनिंग छोकिरियुनि खे बि ॾिनी वेंदी ऐं जी बदीन डिसंबर 24 2024 सिंध हुकूमत रांदियुनि में दिलचस्पी रखंदड़ सूबे जे नौजवाननि लाइ अॼु खां हफ़्ते जी मुफ़्त कोचिंग क्लास शुरू करे छॾी आहे। डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर बदीन अनवर अली रोशन वधीक ॿुधायो त मोहतरम सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब मिनिस्टर स्पोर्ट्स ऐं सेक्रेटरी स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर अब्दुल अलीम लाशारी साहब जे हुकुम ते अॼु खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नॉट ओनली फॉर बदीन पर मुख़्तलिफ़ शहरनि में नौजवाननि लाइ मुफ़्त कोचिंग कैंप जा क्लास लॻाया वेंदा। समूरे ज़िलनि में रांदियुनि जी शुरूआति कई वई आहे जंहिंमें 16 सालनि खां घटि उमिरि जे नौजवाननि खे मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुख़्तलिफ़ कोचिंग क्लासिस ॾिना वेंदा। उन्हनि कोचिंग क्लासिस जा जेकॾहिं नतीजा सुठा निकिता त पोइ जेको आहे सो ही साल में 2 दफ़ा जेको आहे हिन तरह जा क्लासिस मुनक़िद कया वेंदा ऐं उनखां अलावा बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ मैदान ते कोचिंग क्लास शुरू कया विया आहिनि जंहिंमें मां रांदियूं अव्हांखे ॿीहर बि ॻणाइणु चाहींदमि बैडमिंटन क्रिकेट मल्ह ऐं कराटो जे लाइ क्लासिस फॉर गर्ल्स ऐं उनखां अलावा जी फुटबॉल त हिकिड़ो सुठो इनिशिएट आहे जेकॾहिं फ्री क्लासिस ॾिना वञनि था ऐं जेकॾहिं सुठा नताइज निकिरनि था सुठा नतीजा निकिरनि था त पोइ हिननि क्लासिस खे वधायो बि वेंदो ऐं मेंशन त ईयरली 2 टाइम्स आहे पर मां सम्झां थी त सुठनि नतीजनि सां जेकॾहिं अव्हां घणा इंट्रस्टेड हूंदा ऐं सुठो पार्टिसिपेट कंदा सुठो अव्हां रिस्पॉन्स कंदा त पोइ हिनखे मे बी अञा वधायो वञे जेको मुंहिंजे ख़्याल सां स्पोर्ट्स जे मैदान में ज़रूरी आहे। ऐं जीअं त असां वटि जेके गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि जे चवण मुताबिक़ ऐं हूअं बि पाण हिन ॻाल्हि खे मञंदा आहियूं त हिकिड़ो सिहतमंद जिस्म जेको आहे सो सिहतमंद दिमाग़ ज़रूरु आहे। जॾहिं अव्हां फिट आहियो जॾहिं अव्हां जिस्मानी तरह जेको आहे सो बिल्कुलु फिट आहियो मुकमल आहियो त यकीनन अव्हां जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जा तमामु फ़ैसिला ख़ूबसूरत तरीक़े सां करे सघो था। अच्छा जी सैयद नियाज़ हुसैन शाह साहिबु मां अव्हां खां बि पुछणु चाहींदमि त अव्हांजो जेको स्कूल टाइम हुयो अव्हांजो बचपन अव्हांजो स्कूल उहो रांदि जो मैदान उहे नंढपण जा दोस्त उहे उस्ताद उहो सॼो कीअं हुयो? असां बि लाज़मी आहे ॿाराणो दौरु ॾिठोसीं असांजे दौर में को न को एतिरी क्रिकेट हुई ऐं जेकॾहिं हुई त उहा पोइ एतिरो शहूर न हुयो असांखे बाक़ी वंज वटी मल्ह कोॾी कोॾी इटी ॾकर बिलो रांदि लाटू फेराइण इहे असां बि रहियूं रांदियूं ऐं पोइ जॾहिं कॉलेज साइड ते पहुतासीं त पोइ क्रिकेट सां बि जेको सो रहियो कुझु सो पर जेके बेसिकली वंज वटियूं इहे असांजूं इलाही रांदियूं हाणे ख़तमु थींदियूं पियूं वञनि जेके सिंधी कल्चर में रहियूं वेंदियूं हाणे जेकॾहिं मलाकड़ा बि थियनि था हाणे मेलनि जी जॻह ते त उहो उनखे बि टिकेट ते थियनि था ऐं महांगाई एतिरी आहे जो माण्हू हाणे अफोर्ड नथो करे सघे इहे शयूं न त कबड्डी मुक़ाबला ईअं ई थींदा हुआ पर हाणे बाक़ाइदे पोइ वरी उनखे बि कारोबार जी शिकिल ॾिनी वई आहे त इन हिसाब सां ई असांजूं आहिस्ते आहिस्ते इहे शयूं ख़तमु थींदियूं पियूं वञनि। बाक़ी इहे मल वग़ैरह थिए थी उहा जेका असां मेलनि में आहे उहा वॾनि मेलनि में हाणे रही आहे नंढनि मेलनि में उहा बि ख़तमु थी वई बिल्कुलु बिल्कुलु त असां वटि जेका महांगाई आहे उहा असांखे इलाही पंहिंजे हुननि क़दरनि खां अॻे जीअं चवंदा पिया सिंध जा माण्हू महिमान नवाज़ा हाणे अहिड़ी हालति आहे जो माण्हू महिमान खे ॾिसी भॼे थो छो जो माण्हू जा वसाइल घटि पिया वञनि जीअं पोइ तीअं त हीअ सभु शयूं तालुकात वसाइलनि सां थींदा आहिनि भई अॻे माण्हू का शादी थींदी हुई त माइट महीनो महीनो अची रहंदा हुआ पर हाणे माण्हू ॾिसो वन डे जेको सर्विस कनि था बाबा अचो हाल में उतां ई वापसी वॼाए वञो त इहे शयूं असां वटि ट्रेडिशन्स ट्रेंड सभु चेंज थींदा विया वञनि ख़तमु थींदा विया वञनि मतिलबु वक़्त सां शयूं चेंज बि थियनि थियूं लाज़मी इन हद ताईं ही तकड़ी सदी आहे हिनखे तकड़ी सदी ज़बरदस्ती इहो वर्ड ज़बरदस्त तकड़ी सदी आहे जेके असीं माण्हू आहियूं ही लास्ट जनरेशन आहे जेके कचे घर खां वठी हेठि ताणी असां सफ़र कयो आहे असांजे अॼु जे ॿार खे ख़बर कोन्हे त असांजा वालदेन लोड़ा छा थींदा हुआ या अङण छा चइबो उन्हनि खे पींघूं या झूला छा थींदा हुआ त इहे शयूं ही हाणे हिन दौर में इहे ख़तमु थींदियूं असांजी पीढ़ी सां गॾु इहा शइ ख़तमु थींदी जीअं अॻे असां ॾिसो तारीख़ पढ़ंदा हुआसीं बाबा केरु किथां खां शुरू थियासीं हाणे इहा शइ न आहे हाणे एॾी तकड़ी सदी अची वई कंप्यूटर अचण खां पोइ असां लंदन में मदाम तुसाउस जो म्यूज़ियम ॾिठोसीं त हुन शुरू जे दौर खां वठी आख़िर ताईं
कीअं असां स्टेज बाय स्टेज तरक़ी कई आहे, उहो सॼो हुननि जो हिकिड़ो कल्चर आहे। सही सही असां वटि अहिड़े क़िस्म जी हिकिड़ियूं शयूं हुजनि, असां वटि जेकॾहिं के अहिड़ा म्यूज़ियम आहिनि त उहे बि उन ओड़ियुनि प्लेसिस ते आहिनि, ऐं उन्हनि जी एतिरी वधीक टिकट आहे जो असांजो अॼु जो ॿार वञी नथो सघे। त अहिड़ी शयूं जेके आहिनि हिकिड़ो ॾींहुं वीकली जेको थो खणी रखनि स्टूडेंट्स जे लाइ, बिल्कुलु बिल्कुलु जल्दी फ्री हुजे, सही मुख़्तलिफ़ स्कूलनि खे दावत ॾिनी। ज़बरदस्त, तव्हांजी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे प्लानिंग जे हवाले सां। त क्लासिस त थियनि था, ठीकु आहे, ऐं हिकिड़ो तव्हां जेको आहे सो सिलेबस बि फॉलो कयो पिया, ॿारनि खे पढ़ायो बि पिया, पर गॾोगॾु इन्हनि एक्टिविटीज़ खे जेकॾहिं थोरो इन ते नज़र विधी वञे, ॿारनि खे बि रिलैक्स कयो वञे ऐं उन्हनि खे डिफरेंट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व कयो वञे, कुझु उन्हनि जा बि जेको आहे सो उन्हनि जूं बि टिप्स अहिड़ियूं हुजणु खपनि उस्तादनि वटि जंहिंसां ॿार कुझु सुठो पढ़ाए सघे। ऐं जी असम नदीम साहब की तरफ मैं वधण चाहींदम। मैं आपसे अक्सर अपने प्रोग्राम्स में तो पूछती रही हूँ कि आपका वो स्कूल टाइम और जो कॉलेज यूनिवर्सिटी टाइम कैसा रहा, उस टाइम और इस टाइम में कितना डिफरेंस है, और इन चीज़ों को, न्यू चीज़ों को कितना एक्सेप्ट करना चाहिए। देखिए, पहले मैं जो समझता हूँ, मेरी भी एज तकरीबन 50 साल हो गई है। जी जी। और मैं जो समझता हूँ कि जो वो टाइम था ना, वो बेस्ट टाइम था। उसमें मोहब्बत थी, एक दूसरे का बर्दाश्त करने का जो मादा वो था, ठीक है ना। और फिर एक बंदा कमाता था और सब खाते थे उस टाइम पर। और अब जो है वो एक जो है ना, एक शख्स कोई भी वो बर्दाश्त नहीं होता। जो सही ने बताया कि मेहमान आ जाए तो परेशान हो जाते हैं, वो तकड़ी सदी वाला भी सही ने जिक्र किया। तो हम उजलत पसंद हो गए, यानी जल्दबाज, ठीक है ना, कि बस जल्दी से जो वो हम सब कुछ जल्दी जल्दी कर जाएं। तो वो सब्र और पैशंस वो ख़त्म हो गया है। और उसके रीजंस हैं। रीजंस क्या हैं कि हमें हो सकता है जो हमारी बेसिक नीड है, रिक्वायरमेंट है, वो पूरी सही तरीके से नहीं मिल रही हैं। जो देखें, पहले जब मैं छोटा था तो जो लोड शेडिंग है वो 1 घंटे की होती थी, उसमें भी, और वो भी सर्दियों के अंदर। तो हम सोचते थे कि यार ये 1 घंटा कैसे गुजरेगा। और ये अब आप देख ले लोड शेडिंग के क्या मामला आते हैं, ठीक है। फिर फूड के ऊपर चले जाएं तो उस टाइम का फूड जो था वो प्योर होता था, अब हाइब्रिड आ गया है। तो ये फिर मोबाइल नहीं था, मोहब्बतें थी, अब मोबाइल है, सब कुछ है, लोग एक दूसरे के फ़ोन नहीं उठाते। तो ये चीज़ें जो आई हैं वो बेहतरी के लिए आई हैं, लेकिन हम लोगों ने उसको जो है मतलब रॉन्ग साइड पर चले गए हम। दूसरी चीज़ जो है ना, नेगेटिव एक्टिविटी ज़्यादा हो गई हैं। अच्छा, आप सोशल मीडिया पे भी देख लें, कोई अच्छी बात कोई भी सुनना नहीं चाहता, कोई थोड़ा सा आप किसी के खिलाफ बोल दें। मैं यहाँ पे ऐड ज़रूर करना चाहूँगी कि अॼु जे दौर में असां वटि जेको सीरियस मसइलो आहे न, सीरियस मुआमलो जेको आहे, जंहिंखे घणो कंसीडर कयो वञे थो, उहा मश्करी आहे। मश्करी असां वटि वॾो सीरियस मैटर आहे। ॿाहिरि जा काफ़ी मां ॾिसंदी आहियां असांजा यूथ मेंबर्स जेके पाकिस्तान मां ॿाहिरि विया आहिनि, सेटल थिया आहिनि, जॉब्स कनि पिया, हिकिड़ो सुठो उन्हनि जो फ्यूचर आहे, सुठे तरीक़े सां गाइड बि करे रहिया हूंदा आहिनि पंहिंजे यंगस्टर्स खे। उन्हनि जी वीडियोस ते एतिरा व्यूज़ न हूंदा आहिनि, अक्सर मां ॾिसंदी आहियां सोशल अकाउंट्स ते। पर उहे ई माण्हू जॾहिं जेको आहे सो कंहिं फ़नी शइ खे जेको आहे प्रमोट करे रहिया हूंदा आहिनि, प्रमोट त ख़ैर न मूंखे चवणु खपे, पर ईअं अगरि फ़न करे रहिया आहिनि, का नंढड़ी वीडियो हुननि ठाहे छॾी आहे, उन ते ॾाढा घणा व्यूज़ हूंदा आहिनि। त चवण जो मक़सदु त असां वटि जेको आहे सो इन्हनि शयुनि खे घणो कंसीडर कयो वञे थो। मस्ती आहे, मज़ाक़ आहे, फ़न आहे, हर को उन शइ खे ॾिसे थो, पर सही सीरियस ॻाल्हियूं, यूज़फुल जेके शयूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो घटि ॾिठो वञे थो। इहो असां वटि वॾो मसइलो आहे। तव्हांजी तरफ़ मां अचणु चाहींदमि, मां अव्हां खां पुछणु चाहींदमि त अव्हां ख़ुदि उस्ताद आहियो, उस्तादनि जे हवाले सां ॻाल्हायो अथव, स्कूल सिलेबस, तरीक़ेकार, एजुकेशन, ट्रेनिंग अव्हां ॻाल्हायो आहे पूरे प्रोग्राम में। हीअ चंद घड़ियूं लास्ट असां वटि मौजूदु आहिनि। अव्हां पंहिंजे उस्तादनि खे कीअं यादि कंदव सुबुह महिराण जे लंघण ते? ऐं सभिनी उस्तादनि खे इहो चवंदुसि त पंहिंजे प्रोफेशनल सां सचो हुजे। जी जी, न मां उहो त मैसेज त मां लास्ट में वठंदमि, पर मां अव्हांजा जेके उस्ताद रहिया, मां चाहींदसि त हुननि खे मां यादि कयो। असांजा जेके उस्ताद रहिया उहे ईअं सम्झो त हिकिड़ा दरवेश ऐं बुज़ुर्ग माण्हू हुआ, सही सही, जिन पंहिंजी अधु पघार असां ते ख़र्चु कंदा हुआ। सही सही। असांजो हिकिड़ो उस्ताद हुयो साईं मोहम्मद उमर सूमरो साहिबु जी। हुनजी इहा कंडीशन हूंदी जो 1040 आवाज़ पढ़ाईंदो दर्जे पहिरें में। असांखे 1000 हींअर असां 100 आवाज़ पढ़ाईंदा आहियूं। ॿी हिकिड़ी मूंखां ॻाल्हि तव्हां विसरी वई त जेको मूं तव्हांखे चयो त असां वटि मल्टी लैंग्वेज स्कूल आहिनि। हाणे असां वटि जेकॾहिं हिंदुनि में 17 खां 18 लैंग्वेज जा ॿार असां वटि अचनि था। हाणे तव्हां हुन में ॾिसो, पाण मुस्लिम में सराइकी थी वई, लुंड आहिनि,
मिर्जत आहिनि ऐं मरी आहिनि, खोही आहिनि, इन्हनि जूं मुख़्तलिफ़ लैंग्वेज अथव। वरी जेकॾहिं हिंदू कम्यूनिटी अचे थो त मेघवाड़ आहे, बागड़ी आहे, ओड आहे, ग्वारियो आहे, अहिड़े क़िस्म जूं 7-8 ज़ातूं आहिनि जिन जी मुख़्तलिफ़ लैंग्वेज आहे। हाणे उहो ॿारु अचे थो असां वटि 4.5 साल जो, पंहिंजी माउ जी हंज खां निकिरी असां वटि अचे थो। सही ॻाल्हि आहे, हुनजी पंहिंजी मादरी हिकिड़ी ॿोली आहे। बिल्कुलु असांखे वॾे में वॾो वक़्तु जेको आहे न उनखे कन्वर्ट करण में लॻे थो। ऐं ॿी सिंधी ॿोली में हिकिड़ी वसअत आहे इलाही वॾी। दुनिया जो को बि अहिड़ो ॿोली कोन्हे जंहिंजा 52 लफ़्ज़ हुजनि सॼी दुनिया में। ॾिसो बिल्कुलु बिल्कुलु। वो चाइनीज़ आहे, वो चाइनीज़ 38 खां 40 ताईं आहे, मथे न आहे। अंग्रेज़ 26 लफ़्ज़, असां वटि 52 लफ़्ज़ आहिनि ऐं हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे। जी जी। कंहिं बि ॿोली में तव्हां वेंदा छोटी बड़ी, बिग स्मॉल, पर असां वटि हर शइ जो नालो आहे। न छोटी वॾी, हाणे तव्हां जेके रुगो कुंभार जी दुकान ते वञो त ॾांहुं ॾिसो दखी, दही, हू जेके पाण वटि मट, दिला, दखियूं ऐं देगड़ा, इन्हनि जा सभिनी जा नाला निकिड़ा। टोयो, पाटो, एसिताणी था अची वञनि। ॿियनि सभिनी लैंग्वेज में तव्हां ॾिसो बिग एंड स्मॉल, 2 लफ़्ज़ ॻाल्हाए चइबो, नंढी दिलो ऐं वॾो दिलो। पर ही उहा ॿोली अथव, हिन में एॾी वसअत आहे जंहिंजो को अंदाज़ो कोन्हे, दुनिया जी कंहिं ॿोली में न आहे। त असांखे जेको प्राइमरी में इहो जेको वक़्तु लॻंदो आहे न, ऐं उहो ई ॿारु असां वटि जेको पढ़े थो उहो पंहिंजे घर जो वॾो बि अथव। चाइल्ड लेबर बि आहे असां वटि। अधु ॾींहुं असां वटि रहण खां पोइ उहो कंहिं दुकान ते वञे थो। सही था चओ, बिल्कुलु बिल्कुलु। तॾहिं हुनजो घर, पर जेकॾहिं इन ई ॿार खे जीअं अधे ॻाल्हि कई सवेरे, नशो निमा, गुल खे नशो निमा जी ज़रूरत आहे, ॿूटे खे जेके भाण न ॾींदव, ॿिज न ॾींदव, सुबुह जो जेको नेराणे अचे पियो, गैस कोन्हे, या हुनजे माइट एतिरा वसाइल ई कोन्हनि, फ्रूट त हुन ख्वाब में ॿुधो आहे, नालो ॿुधो अथसि, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। उहो जॾहिं खाई कोन थो त उन में कहिड़ी नशो निमा थींदी। इहे शयूं बि असांखे ॾिसणु घुरिजनि। सही सही, बिल्कुलु। तमामु तमामु तव्हां जेको आहे सो रूट्स ते ॻाल्हायो आहे, तमामु तमामु बेसिक शयुनि ते ॻाल्हायो आहे। मूंखे ॾाढो सुठो लॻो त हिकु उस्तादु जेको आहे सो इन तरह जी सोच रखे थो त ॿार जी उहा नशो नुमा बि गॾो गॾु हुअणु खपे। उनजे बावजूदि बि मां ज़रूरु इहो चवणु चाहींदमि त असां पोइ बि यूनिवर्सिटीज़ में जॾहिं ॾिसंदा आहियूं त उन ई हिंदू कम्यूनिटी जा स्टूडेंट्स, असां वटि तमामु घणा वसाइल हूंदा आहिनि, उनजे बावजूदि बि हू सुठो परफॉर्म करे रहिया हूंदा आहिनि, उनजे बावजूदि बि हू घणी महिनत करे रहिया हूंदा आहिनि, बिकॉज़ हू एजुकेशन खे सीरियस वठंदा आहिनि, हू पंहिंजे फ्यूचर खे एजुकेशन जो उन बिहाव ते ॾिसंदा आहिनि। असां वटि टाइम बिल्कुलु कोन आहे, वक़्तु जूं घड़ियूं मूंखे बिल्कुलु बि इजाज़त नथियूं ॾियनि, ऐं मैसेज जी तरफ़ अॻियां वधंदसि। जी सैयद नियाज़ हुसैन शाह साहिबु, तव्हांजो छा मैसेज हूंदो? आउं मैसेज ॾींदुसि मुआशिरे खे, उस्तादनि खे। उस्ताद त पंहिंजी ड्यूटी पूरी करे पियो। मुआशिरे खे त हू घटि में घटि पंहिंजे ॿारनि जी परवरिश, जेको उस्ताद पढ़ाए थो उनखे रुगो फॉलो कनि, उनखे सच सेखारीनि, उनखे कूड़ खां बचाइनि। इहे असांजे ज़िंदगी में इलाही मसइला हल थींदा। असां जेसीं ताईं सुठो शहरी पैदा न कंदासीं, सुठो मुआशिरो न थींदो, सुठो मुल्क न थींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। सुबुह महिराण जे लाइ पंहिंजे महिमाननि खां कॉमेंट्स वठंदी आहियां, तव्हांजा जेके वीचार आहिनि असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदासीं। सुबुह महिराण प्रोग्राम जे लाइ, महिराण टेलीविज़न नेटवर्क जे लाइ। तव्हांजो महिराण न्यूज़ चैनल तमामु सुठो कमु करे। मूं सवेरे मोराई साहिब जी ॻाल्हि कई। तव्हां स्पेशली एजुकेशन खे खणो, छो जो असांजो आवाज़ु मथे ताईं नथो। मूं तव्हांखे ॿुधायो त असां वटि ब्रिज न आहे। जेकॾहिं उहा पुल ठही वञे असांजे स्कूल ऐं ऑफिस जे दरमियान, त इलाही मसइला सोल्व थी सघनि। असांजे एतिरा अहिड़ा मसइला आहिनि जेके ज़बान ख़र्च सां हल थी सघनि था। वधीक उन ते का एॾी लागत न आहे, रुगो थोरी संजीदगी, दर्द दिलि हुजे त उहे मसइला हल थी सघनि, ऑन ग्राउंड हल थी सघनि। सैयद नियाज़ हुसैन साहिबु, अव्हां जी मां शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, तव्हांजे टाइम जा थोराइता आहियूं, अव्हांजे लफ़्ज़नि जा तमामु थोराइता आहियूं। तव्हांजो ख़ूबसूरत वक़्तु असांजे प्रोग्राम जे लाइ बेहदि ख़ूबसूरत बणिजी असांजे तमामु व्यूवर्स ताईं हिकिड़ो यूज़फुल प्रोग्राम पहुतो आहे। तव्हांजी महिरबानी जो असांखे तव्हां मौक़ो ॾिनो। तव्हांजा लख एहसान, तव्हांजा लख एहसान। यस SM नदीम साहब, आपसे मैं मैसेज लेना चाहूँगी और सुबह मेहरान के लिए कमेंट्स भी ऐड कीजिएगा। देखिए, ये हमारा जो पाकिस्तान है ना, ये एक घर है, इसमें हर शख्स का एक अपना रोल है। अच्छा, हम इसमें कचरा डालेंगे तो ये कचरे का ढेर बन जाएगा, सफाई रखेंगे तो साफ रहेगा। तो जो जितने भी मतलब हमारे सूबे के लोग हैं या पाकिस्तान के लोग हैं या बाहर भी रहते हैं, जैसे मैंने अभी आपको जिक्र किया अदनान ताज साहब का और डॉक्टर अमान अकबर, तो उनको पाकिस्तानियत का एहसास है कि उन्होंने कहा यार हैदराबाद में कोई एक्टिविटी करो आप नदीम साहब, हम आपके साथ हैं। जी जी। तो हमारे यहाँ के जो लोग रहने वाले लोग हैं वो इस किस्म की चीज़ों में आगे नहीं आते हैं। तो मेरी उनसे गुजारिश है कि भाई ये अपना मुल्क है, अपनी धरती है, आप इसको अच्छा करें,
तो अच्छा होगा, बुरा करेंगे तो बुरा होगा। थैंक यू सो मच ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी, तव्हांजे टाइम जी, तव्हांजे वक़्त जी। ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हां ताईं पहुतो हींअर ऐं मां इजाज़त वठंदमि। मूंखे मुंहिंजे तमामु साथियुनि खे, मुंहिंजे आयल मौज़ूज़ महिमाननि खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि, सदाईं गॾु। अल्लाह निगहबान।